अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर जे डिजिटल प्लेटफार्म तां सवालनि ऐं जवाबनि ते मुश्तमिल प्रोग्राम रमज़ान वेबिनार जो ॿियो सेक्शन असां शुरू करे रहिया आहियूं, जिन पहिरियों सेक्शन जा काफ़ी सारा सवाल तव्हांजे साम्हूं पेश कया विया। हाणे इनशाअल्लाह उन जेके बक़ाया सवालात आहिनि उन तरफ़ अचूं था। अॻियों सवाल शेख अब्दुल समद मदनी साहिब खां आहे। शहदादपुर खां अब्दुल ख़ालिक जलालानी साहिब पुछनि था त रोज़े जी हालत में कजल, सुरमो लॻाइणु, मिसवाक करणु, अहिड़ी तरह सां ख़ुशबू सूंघणु, टूथ पेस्ट वग़ैरह इस्तेमालु करणु, कननि या अखियुनि में फुड़ा वग़ैरह लॻाइणु, इन्हनि जो छा हुकुम आहे? छा इन्हनि सां रोज़ो बरक़रार रहे थो या न? सुरमो इस्तेमालु करणु ऐं अखियुनि में दवा विझणु इहो जाइज़ आहे। हिकु हदीस इन तालुक़ सां ज़िक्र करणु ज़रूरी आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी खे इहो इरशाद फ़रमायो हो त बालिग़ फ़िल इस्तिंशाक़ इल्ला अन तकून साइमन। फ़रमाई त जॾहिं तव्हां नक में पाणी विझो त ख़ूब सुठे नमूने सां उन में पाणी विझो। हा, उन वक़्तु एहतियात कयो जॾहिं तव्हां रोज़े जी हालत में हुजो। हिन में ज़ाब्तो इहो आहे त जेकॾहिं उहा शइ इंसान जे मैदे ताईं पहुचे थी त पोइ उन खां बचणु ज़रूरी आहे। नक जे ज़रिए मालूम थियो त उहा शइ जेकॾहिं का दवा आहे या पाणी आहे त उहो मैदे में दाख़िल थी सघे थो, लिहाज़ा उन में एहतियात करणु खपे। बाक़ी सुरमो पाइणु इहो जाइज़ आहे, इंसानु सुरमो पाए सघे थो। कन में जेका दवा आहे उन जी मना जे बारे में बि का नस कोन्हे, उनजे करे उलमा इकराम उनखे जाइज़ करार ॾियनि था। त बाक़ी रहियो मामिलो जेको टूथपेस्ट जे हवाले सां आहे त हिन मामले में असांखे ॾिसणो पवंदो, छो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे वक़्त में इहा शइ कोन हुई। हाणे उलमा हिते अशबाह व नज़ाइर हिकिड़ो इल्मु आहे, उन जी रोशनी में मामलात खे सम्झनि था ऐं उन ते उनखे क़यास कनि था। जेकॾहिं अचूं था अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे वक़्त में त असांखे ख़बर पवंदी त ॾंदणु उन वक़्तु मौजूदु आहे, उन ते उनखे क़यास करे सघिजे थो। उन जा वाज़िह दलील मौजूदु आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्नद अहमद जी रिवायत आहे, सहाबी ज़िक्र करे थो त मूं कई दफ़ा रोज़े जी हालत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾंदणु कंदे ॾिठो। इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु शुरू जे हिसे में ॾींहं जे विच में आख़िर में ॾंदणु कंदा हुआ। बाक़ी इहा शइ उनजो ख़्यालु रहे त उहा थुक या जेका झग पेस्ट जी जमा थी वञे उहा पेट जे अंदरि दाख़िल न थिए, उनखे ॿाहिरि कढी सघिजे थो। बाक़ी कुझु माण्हू चवनि था त टूथपेस्ट जो हिकिड़ो ज़ाइको हुजे थो। ज़ाइके जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, ज़ाइको त जेको मिसवाक हुजे थो उन में बि हुजे थो। जीअं निम जो जेको ॾंदणु आहे उहो कड़ो थिए थो, ऐं अहिड़े तरीक़े सां जेको खॿड़ जो ॾंदणु हूंदो आहे उहो नमकीन उनजो ज़ाइको हुजे थो। बल्कि फ़तहुल बारी में हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह इब्न सीरीन जो हिकिड़ो कौल ज़िक्र कयो आहे त हिकु माण्हू आयो ऐं चवणु लॻो त रोज़े जी हालत में ॾंदणु करणु कीअं आहे? त इमाम साहिबु वराणियो त जाइज़ आहे। त उन चयो त जेको ताज़ो ॾंदणु हुजे थो, मिसवाक हुजे थो, उन में त ज़ाइको हुजे थो। त इमाम साहिबु उनखे जवाबु ॾिनो त जॾहिं तव्हां वज़ू कयो था, जॾहिं तव्हां गुरड़ी कयो था, मुंहं में पाणी विझो था त पाणी जो बि हिकिड़ो ज़ाइको थिए थो। त सिर्फ़ु ज़ाइके जे हुजण जे करे उनखे इहो चवणु सही न आहे त उहो त ॾंदण जो बि जेको साबित आहे, मनसूस आहे, उनजो बि ज़ाइको थिए थो। त लिहाज़ा टूथपेस्ट इस्तेमालु करण में को हर्ज़ु कोन्हे। बाक़ी इहो एहतियात ज़रूरु कजे त उन जी झग खे ॿाहिरि कढियो वञे ऐं पेट में उहा दाख़िल न थिए। त इहो बिल इख़्तिसार इन सुवाल जो जवाबु। जज़ाकल्लाह वसन रज़ा बारकल्लाहु फ़ीक। अॻियों सवाल शेख ख़ालिद साहिब खां आहे। शेख साहिब, जिद्दे खां अब्दुल अज़ीज़ जमाली साहिब पुछनि था त पाकिस्तान में रहंदड़ शख़्स जेकॾहिं को सऊदी अरब जे हिसाब सां रोज़ो रखणु चाहे थो त उहो कीअं, यानी चंड सऊदी अरब में ॾिसिजे थो ऐं रोज़ो पाकिस्तान में रखे थो। अहिड़ी तरह सां रोज़ो रखी वरी कंहिं ॿिए अहिड़े मुल्क ॾे सफ़र करे थो जंहिंमें हिकु तारीख़ अॻिते या पोइते आहे, त उन माण्हू बाबति छा हुकुम आहे? छो त जेकॾहिं अॻिते हुजण जी सूरत आहे त उन में 28 29 रोज़ा थियनि था,
ऐं जेकॾहिं पोइते हुजण जी तारीख़ में त पोइ 31 रोज़ा थींदा। त उन माण्हू जे लाइ छा हुकुम आहे जेको हिकु मुल्क जे अंदरि चंड ॾिसी करे वरी ॿिए अहिड़े मुल्क ॾे सफ़र करे थो जंहिंजो जिन जी जेका तारीख़ उहा हिकु ॾींहुं अॻिते या पोइते आहे? जज़ाकुमुल्लाह ख़ैर। जीअं त पहिरियों हिसो आहे सुवाल जो, त मिसाल जे तौर ते को बि पाकिस्तान में रहण वारो शख़्स सऊदिया जी रोयत यानी चंड ॾिसी करे पोइ उन जे मुताबिक़ किथे रोज़ो रखी सघे थो या न, इहो अहले इल्म जे दरमियान इख़्तिलाफ़ी मसइलो आहे काफ़ी, ऐं ज़माने क़दीम खां पुराणे ज़माने खां हली रहियो आहे। त इन हवाले सां उलमा बुनियादी तौर ते ॿ नसीहतूं कयूं आहिनि, उहे हर मुस्लमान खे उनखे पंहिंजे साम्हूं रखणु खपे। पहिरीं नसीहत इहा कई आहे त इल्म फ़लक जी रोशनी में इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त इलाइक़नि जूं रोयतूं अलॻि अलॻि थी सघनि थियूं। छो जो जीअं ॾींहं जो वक़्तु आहे त मिसाल जे तौर ते असां वटि जेका फजर जी निमाज़ जो वक़्तु आहे, सऊदिया में असां ॾिसूं त फजर जी निमाज़ जो उहो वक़्तु न हूंदो आहे, यानी की 2 कलाक जो फ़र्क़ु आहे तक़रीबन। इन तरह थोरो परते वञूं था त उहो 8-8 कलाकनि जो बि फ़र्क़ु पइजी वञे थो। त अहले इल्म जो इहो चवणु आहे त चंड जो मतिलबु अलॻि अलॻि थियणु, इहो फ़ल्कियात जी रोशनी में इहो साबित शुदा शइ आहे। इन ॻाल्हि खे असांखे तस्लीम करणु खपे, इन जो केरु इनकार बि कोन थो करे। इनकार इख़्तिलाफ़ उलमा जो छा में आहे त छा ही अलॻि अलॻि मतिलबु हुजण जे इन जो को एतबार आहे, या किथे बि चंड नज़र अची वञे त सभु मुस्लमान रोज़ो रखी वठनि, हिन शइ में इख़्तिलाफ़ आहे। त छा इहो जेको इख़्तिलाफ़ मतिलबु आहे इन जो एतबार आहे शरअन या एतबार न आहे? हिकिड़ी ॻाल्हि त बुनियादी तौर ते हीअ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको चंड जे इख़्तिलाफ़ी जेको मसइलो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हिसाब सां, इहो इख़्तिलाफ़ पुराणे उलमा खां हली रहियो आहे। हता की सहाबा जे दौर खां बि इहे कुझु ॻाल्हियूं रिवायतूं मौजूदु आहिनि। जीअं सही मुस्लिम में सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन जे हवाले सां रिवायत मौजूदु आहे। त इन मसइले जे अंदरि सख़्ती न करणु खपे। जीअं माण्हू कुझु यानी की हिन में बाज़ त कुफर इस्लाम जो इन खे मसइलो ठाहे वठंदा आहिनि, इन में गुंजाइश रखणु खपे, ठीकु आहे। बाक़ी जेको सही मौक़ुफ़ आहे हू हीअ आहे अल इल्मु इंदल्लाह दलाइल जी रोशनी में, त जेको माण्हू जंहिं इलाइक़े में रहे थो हुन जे लाइ उन इलाइक़े जी रोयत मोतबर आहे। उन जूं 1-2 वजह आहिनि। सभ खां पहिरीं त अलाह ताला क़ुर मजीद में कंहिं बि शख़्स खे कंहिं मुल्क जी रोयत सां पाबंद न कयो आहे, बल्कि इहो फरमायो कि मन शाहिदा मिनकुम शहर फलियसुमहु, जंहिं चंड ॾिसो रोज़ो रखे। ऐं ॿियो यसलूना कानिल अहिल्ला कुल हिया मवाक़ीतु लिन्नास, चंड जे बारे में पुछनि था, फरमायो त इन्हनि खे चयो त माण्हुनि जे लाइ वक़्तु आहे, इन जे मुक़ररु वक़्त जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। त हाणे शरीयत जो ऐं हिकिड़ो क़ाइदो बि आहे त शरीयत युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, आसानी चाहे थी माण्हुनि जे लाइ। त अॼु जे दौर में त असांजे लाइ आसान आहे, त असां मोबाइल जे ज़रिए टेलीविज़न जे ज़रिए ख़बर पइजी वेंदी आहे त यानी चंड नज़र अची वियो आहे सऊदीया में। अॼु खां असां को 50 साल पोइते वञूं था, 100 साल पोइते वञूं था, त उन वक़्तु माण्हुनि वटि इहे वसाइल न हुया, ऐं हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ते सफ़रु करण में महीननि जो सफ़रु गुज़री वेंदो। त हाणे जेको 1300 साल तक़रीबन माण्हू अहिड़ी हालत में गुज़रिया आहिनि त हू पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी रोयत जो एतबार कंदा। जेतिरे 1300 साल ताईं असां इहे यानी की हिन खे तस्लीम करे वठूं था सभु अक़ली तौर ते, त हर शख़्स पंहिंजे इलाइक़े जी रोयत जो एतबार करे थो। त पोइ हाणे हिन दौर जे बि अंदरि असां इन ॻाल्हि खे साम्हूं रखूं जेको फितरत जे मुताबिक़ आहे, जंहिंमें हर हिक जे लाइ आसानी आहे। हिन दौर जे अंदरि बि कई इलाइक़ा अहिड़ा आहिनि, कई मुल्क अहिड़ा आहिनि जिन्हनि जी रसाई न आहे हींअर इन्हनि वसाइल जेके यानी सोशल मीडिया थी वियो, टेलीविज़न थी वियो, माण्हू परे रहनि था, जंगनि में रहनि था, उन्हनि जी इहा रसाई न आहे। फितरत जे मुताबिक़ इहो जेको आहे त उहो पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां चंड ॾिसनि ऐं उन जे मुताबिक़ रोज़ो रखनि, उन जे मुताबिक़ ईद कनि। ऐं ॿी हदीस बि आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि असौम यौम तसूमून, कि रोज़ो उन ॾींहुं जिनी मुस्लमान यानी कि उन इलाइक़े जा रोज़ा रखनि था। ऐं फित्र यौम तुफ़्तिरून वल अज़हा यौम तुज़हून, त जेके इलाइक़े जा माण्हू जंहिंजी ईद उल अज़हा कंदा उन ॾींहुं जेके आहिनि आम माण्हू बि जेका उन जेको ईद उल अज़हा मल्हाइनि। त इहो इख़्तिलाफ़ुल मताले इहो मौजूदु आहे,
ऐं उनजो एतबार आहे या न आहे, इन में उलमा जो इख़्तिलाफ़ु आहे। ऐं उन में सही मौक़िफ़ इहो आहे त जेको इंसानु जंहिं इलाइक़े में जंहिं मुल्क में रहे थो उन मुल्क जी रोयत जो जेको आहे ख़्यालु करे ऐं जेको आहे अलॻि तौर ते जेको आहे हिकिड़ी पंहिंजी रोयत में मज़हब न ठाहे, इन में इनशाअल्लाह ख़ैर आहे, इन में इतिफ़ाक़। बाक़ी जेको अमां ॿियो हिसो सुवाल जो हुयो त हिकिड़ो माण्हू पाकिस्तान में मतिलबु रहे थो त पोइ वरी रोज़ो रखे थो, पोइ सऊदीया हले वञे थो, या सऊदीया में आहे उतां रोज़ो रखी पाकिस्तान अची वञे थो। हिन हवाले सां अहले इल्म जो इहो मौक़िफ़ आहे त जेको माण्हू जंहिं मुल्क में मौजूदु आहे उन मुल्क जे हिसाब सां उहो रोज़ा रखंदो ऐं यानी जेको इफ़्तार कंदो। हाणे मिसाल जे तौर ते कंहिं शख़्स जेको आहे सऊदीया में पहिरीं चंड ॾिसी वरितो ऐं आख़िरी रोज़े ते जेको आहे हिते पहुतो, 29 जो महीनो हुयो, हुते महीनो ख़तमु थी चुको आहे, हिते आयो आहे त मसलन जेको आहे पाकिस्तान में अञा रोज़ो मौजूदु आहे, त हाणे हू इहो न ॾिसंदो त मां सऊदीया में रोज़ा शुरू कया त हुते 29 पूरा थी विया ऐं पाकिस्तान में जे 30 थियनि था या हिकिड़ो रोज़ो अञा बाक़ी आहे 29 असांजो, त इहो न ॾिसंदो त सऊदीया जे हिसाब सां मां पूरो कयां। न, हिन वक़्तु जंहिं मुल्क में हू मौजूदु आहे उन मुल्क जे रोज़नि जे हिसाब सां हू रोज़ा रखंदो। जे उन उते 28 रखी आयो, 29 रखी बि आयो आहे त हिकिड़ो रोज़ो जे हिते मुस्लमान रखनि था त उन सां गॾु उनखे रोज़ो रखिणो आहे। जे हू इज़ाफ़ी को रोज़ो थी वञे थो, मिसाल जे तौर ते 30 खां 31 थी वञनि था त उहे बि हू रखी सघे थो, उहो उनजे लाइ नफ़िल थी वेंदो, यानी कि नफ़िली। ऐं जेको 28 उतां रखी आयो आहे, अॻिते ईद अची वई आहे, या 27 रखी आयो आहे, ईद अची वई आहे अॻिते, त हाणे रोज़ महीनो 27-28 जो त न हूंदो आहे, 29 जो हूंदो आहे। पोइ बाक़ी जेको हिकिड़ो रोज़ो रहिजी वञे उहो पोइ बाद ईद इन्हनि हिते जे मुस्लमाननि सां ईद करे, ईद करण खां पोइ जेको हिकिड़ो रोज़ो रहिजी वियो आहे उहो ईद खां पोइ जेको आहे उनखे क़ज़ा जे तौर ते रखे। जंहिं मुल्क में मौजूदु हूंदो उन मुल्क जे महीने जे हिसाब सां उहो रोज़ा मुकमल कंदो। जज़ाकल्लाह वसल्लम बारकल्लाह फ़ीक। अॻियो सुवालु आहे शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां। हाफ़िज़ साहब, लवारी खां अब्दुल अज़ीज़ राहिमू साहब पुछनि था त रोज़े जी हालति में घरवारी सां हम बिस्तरी करण बाबति शरीयत जो छा हुकुम आहे? हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब सौम जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कयो इज़ा जामा फ़ी रमज़ान। उन में हदीस आंदी सऊं त पाण करीम सलातो सलाम जन रोज़े जी हालति में हम बिस्तरी करण सां रोज़े खे इहो सम्झो त इहा शइ रोज़े जो टोड़न करार ॾिनो आहे, इन सां रोज़ो टुटी पवे थो। बल्कि उन सां गॾोगॾु पाण करीम सलातो सलाम जन अहिड़े कमु करण वारे जे लाइ सम्झो हिकिड़ो कफ़ारो, बल्कि सख़्तु कफ़ारो ॾसियो आहे। त पाण करीम सलातो सलाम फरमाया जंहिं माण्हू खां रोज़े जी हालति में इहा ग़लती थी वञे थी उन माण्हू खे खपे त हिकिड़ो ग़ुलाम आज़ादु करे। जेकॾहिं उन में इन जी ताक़त कान्हे का त 2 महीना मुसलसल उहो माण्हू रोज़ा रखे। जेकॾहिं इहो बि नथो करे सघे त उन माण्हू जे लाइ टियों ऑप्शन इहो आहे त 60 मिसकीननि खे खाधो खाराए। त यानी कि इन अमल सां रोज़ो ख़तमु थी वेंदो। रोज़े ख़तमु थियण खां बाद में उनखे इहा शइ बतौर कफ़ारे जे अदा करणी पवंदी। अलाह पाक तां सभिनी कहिड़ी कोताही खां अमान में रखे। जज़ाकल्लाह वसल्लम बारकल्लाह फ़ीक। नवकोट खां साहिल आहे अब्दुल गफ़ार खट्टी साहब शेख अब्दुल समद मदनी साहब खां सवाल कनि था त रोज़े जी हालति में इंजेक्शन लॻाइण, स्टिम वठणु, रत ॾियणु या रत वठण सां रोज़े जो छा हुकुम आहे? छा रोज़ो बरक़रार रहंदो या रोज़ो टुटी वेंदो? जेको सुवालु आहे इंजेक्शन जे हवाले सां, त इन जूं 2 सूरतूं आहिनि। हिकिड़ी इंजेक्शन उहा हुजे थी जेका ताक़त जे लाइ इंसानु लॻाए थो, त उहा त रोज़े जी हालति में लॻाइणु जाइज़ कोन्हे, छो त रोज़े जी वजह सां कमज़ोरी थिए थी, इहा फितरी शइ आहे। त ताक़त जी जेका इंजेक्शन आहे उहा लॻाइणु त जाइज़ कोन्हे। ॿियो मामिलो आहे जेकॾहिं कंहिंखे सख़्तु बुख़ारु थी पियो आहे या हुनखे मथे में सूरु आहे या जेको आहे कंहिं उज़व खे सुन करिणो आहे, मसइलन ॾंदु कढाइणो आहे कंहिंखे, उनखे सुन कराइण लाइ जेकॾहिं इंजेक्शन हू लॻाए थो त इहो जाइज़ आहे। त इहा तफ़सील साम्हूं रखणु खपे त ग़िज़ाई ऐं ताक़त वारी इंजेक्शन लॻाइणु जाइज़ कोन्हे। बाक़ी जेकॾहिं कंहिं तकलीफ़ जे हवाले सां उहा लॻाए थो, भले उहा कुल्हे में हुजे या नब्ज़ में हुजे, त इहे ॿई जाइज़ आहिनि। ऐं खून जो जेको मसइलो आहे रत ॾियण जे हवाले सां, उन में शेख इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैह जेको मुफ़्ती आज़म सऊदी अरब जा रहिया आहिनि, उन जी इहा फ़तवा आहे त जेकॾहिं रत घटि मिक़दार में निकिरे थी, थोरे मिक़दार में निकिरे थी, त पोइ त को हर्ज़ु कोन्हे। जेकॾहिं घणे मिक़दार में निकिरे थी त पोइ हू चवनि था त उन जो हुकुम जेका हजामा आहे, जेका सिंगी
लॻाई वञे थी उनजो हुकुम थी पवंदो त उन में अहवत एहतियात इन में आहे त जेकॾहिं अहिड़ो मामिलो आहे, अहिड़ो मरीज़ आहे ऐं अहिड़ो ग्रुप आहे, उन शख़्स खे रोज़ो आहे ऐं जेकॾहिं हुनखे सख़्तु ज़रूरत आहे रोज़े इफ़्तार करण खां पहिरीं उन जी जान खे ख़तरो आहे, पोइ उनखे खपे त पंहिंजो रोज़ो इफ़्तार करे ऐं पंहिंजी रत जे खाए पीए ऐं उनखां पोइ बाद में उनजी क़ज़ा ॾिए। त रत जे हवाले सां इहो मामिलो आहे त क़लील मिक़दार में उनजो को मसइलो कोन्हे, जेकॾहिं घणे मिक़दार में आहे त पोइ अहवत इहो ई आहे त पंहिंजो रोज़ो इफ़्तार करे। स्ट्रीम जो जेको मसइलो आहे बाफ़ वठणु, इन हवाले सां उलमा जा ॿ राया आहिनि। हिकिड़ो इहो आहे त छो त इहा जिस्म जे अंदरि दाख़िल थिए थी ऐं हिन जे करे जेके रॻूं आहिनि उहे तर थियनि थियूं ऐं रोज़े में रॻूं ख़ुश्क थियनि थियूं। जीअं असां इफ़्तारी जी दुआ पढ़ूं था ज़हब ज़मउ वब्तल्लतिल उरूक, त जेका उञ आहे उहा ख़तमु थी वई ऐं जेके रॻूं आहिनि उन्हनि में ताज़गी अची वई। त हिन ॿाफ जे करे छो त ताज़गी रॻुनि में अची वञे थी उनजे करे कुझु उलमा हिन खां रोकनि था ऐं कुझु ॿिया जेके उलमा आहिनि उहे चवनि था त छो त इन जो जेको मैदे जे अंदरि हीअ दाख़िल नथी थिए त उनजे करे जेको आहे उनजो इस्तेमालु करणु जाइज़ आहे। वल्लाहु आलम जेको असांखे मालूम थिए थो एहतियात करणु बहितरु आहे, जीअं कंहिं बि क़िस्म जो कोई शुबो लाहक़ न थिए। जज़ाकल्लाह वसन जज़ा बारकल्लाह फ़ीक। सवाल आहे असांजे मोहतरम महिमान हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां। हाफ़िज़ साहब, डीपलो शहर खां अब्दुल रज़ाक नोड़ियो साहब पुछनि था त रोज़ेदार खे अफ़्तार कराइण जो सवाबु केतिरो आहे? रोज़ेदार खे जेकर रोज़ो अफ़्तार कराइजे त उनजो छा सवाबु, केतिरो सवाबु आहे? कुतुब हदीस में इन जी माशाअल्लाह तमामु वॾी वज़ाहत है, तो तमामु वॾो नेकी जो कमु आहे। हदीस किताब सुनन इब्ने माजा जे अंदरि किताब सियाम जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा, बाब सवाब मन फ़तर साइमन। उन में हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मन फ़तर साइमन, को माण्हू कंहिंखे रोज़ो इफ़्तार कराए थो कान लहू मिसल उजूरिहिम, त उन माण्हू खे रोज़े रखण वारा जिन रोज़ो रखियो ऐं रोज़ो इफ़्तार कयो त इफ़्तार कराइण वारे खे बि रोज़े जेतिरो ई अजर थींदो। मिन गैर ऐं युन कसमिन उजूरिहिम शई आहे, ऐं इहो जेको अजर आहे इहो उन इफ़्तार करण वारनि मां का बि सवाब में कमी कोन थींदी। त माना हिकिड़ो रोज़ो जेको इफ़्तार कराए थो उनखे सम्झो हिकिड़े एक्स्ट्रा रोज़े जेतिरो सवाबु थींदो, जी ॿियनि रोज़ो रखियो उन जेतिरो ई हिनखे सिर्फ़ु इफ़्तार जो सवाबु थींदो। ऐं मज़ीद कुतुब हदीस में पढ़ूं था त को इहो सवाबु नंढड़ो कोन्हे, तमामु वॾो सवाबु आहे। हदीस किताब सही इब्न खुज़ैमा जे अंदरि किताब सियाम जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा, बाब ज़िक्र एता ए रब साइम। उते हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इंसानु जॾहिं नेकी करे थो अल्लाह ताला उनखे 10 खां 700 गुना ताईं वधाए करे उनखे उनजो बदिलो ॾिए थो। हाणे एसी थी हदीस पेश करण खां पोइ अॻियां जेके हदीस अल्फाज़ आहिनि उहे हदीस कुदसी जा अल्फाज़ आहिनि। अॻियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह ताला फरमाए थो इल्ला सियाम, पर 10 खां वठी 700 गुना वारो जेको सिलसिलो आहे उहो ॿियनि अमलनि जे लाइ रोज़ो उन खां बि मथे आहे। इल्ला सियाम, सिवाइ रोज़े जे अल्लाह ताला फरमाए थो फ़हु वली, रोज़ो मुंहिंजे लाइ ऐं उन रोज़े जो अजर पाण ॾिस उहो ऐं अलाह ई ॼाणे थो। त रोज़े जो अजर तमामु घणो आहे जेको सम्झो त अलाह पाण ई ॼाणे थो, ऐं उहो अजर उन माण्हू खे बि मिलणो आहे जेको माण्हू कंहिंखे रोज़ो इफ़्तार कराए थो। त यानी की रोज़े इफ़्तार कराइण जो सवाबु जेको कुतुब हदीस में अचे थो त ईअं सम्झो त हिकिड़े रोज़े रखण जेतिरो आहे। अलाह पाक तव्हां सभिनी खे नशे जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा हाफ़िज़ साहब, इन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ो अफ़्तार पार्टी जो बंदोबस्तु करणु, दावत ॾियणु, हिकिड़ो प्रोग्राम रखणु, इन हवाले सां शरीयत असांजी छा रहनुमाई करे थी? इफ़्तार पार्टी सम्झा रोज़े जे इफ़्तार जी हिकिड़ी दावत हिकिड़ो जाइज़ अमल आहे। इन जी दावत में को बि जेको सो का शइ मायूब कोन्हे का। ख़ुदि अहिड़ियूं हदीसूं मिलनि थियूं जेके इन मामले में मुतवजह कनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि रोज़े जे इफ़्तार जो ख़ुसूसी एहतमाम जेको सो कयो वेंदो हो। हदीस किताब सुनन बी दाऊद जे अंदरि किताबुल अतिमा में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो फ़ि दुआए लिरब्बि साइम इज़ा उकिल इंदा। उन में हदीस आंदऊं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं साहबी सोगरे उठाया ऐं बाद रिवायत में इहा वज़ाहत मौजूदु आहे त कुझु ॿिया साथी बि गॾु हुया। पाण उन साहबी सोगरे वटि आया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदनि साथियुनि उते रोज़ो इफ़्तार कयो। रोज़े इफ़्तार खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन घर वारनि जे लाइ वॾा बहितरीनु दुआया कलिमात चया। पाण वसल्लम फरमाए तव्हां वटि अलाह जे नेकबाननि जेको सो रोज़ो इफ़्तार कयो ऐं तव्हांजे दर ते हुननि जेको सो ताम खाधो।
इन नेकी जे बदिले में अल्लाह ताला तव्हां ते रहमतूं नाज़िल फरमाए। त रोज़े जे इफ़्तार करण जे सिलसिले में अगरि को हितमाम कजे थो त इहो बहितरीनु अमल आहे। बाक़ी हिन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़िक्र करणु सुञा थो त लाज़मी आहिनि। सभ खां पहिरीं जेको आहे सो दौर हाज़िर जे हिसाब सां ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं त हिन में हिकिड़ो रियाकारी खां बचणु घुरिजे। जदीद दौर आहे, ॾिसूं था त असांजे माशरे में हर नेकी खे माण्हू मोबाइल जी स्क्रीन ते या सोशल मीडिया ते सम्झो शेयर करणु ॼण हिकिड़ो फ़र्ज़ु थी चुको आहे। जॾहिं त इबादत अलाह ख़ातिर आहे, जे अलाह ख़ातिर आहे त पोइ इन शइ जो कहिड़ी ज़रूरत आहे त हर शइ खे माण्हुनि ते पहुचाइजे। त उन करे हर माण्हू खे खपे त इन मामले में रियाकारी खां बचण जी कोशिशि करे। ऐं ॿी हिकिड़ी शइ जेका रोज़े इफ़्तार जे सिलसिले में असांखे हिकिड़ी माशरे में अणवरद सूरत नज़र अचे थी, अक्सर जॻहियुनि ते ॾिठो वञे थो त जीअं अॻे ॿुधंदा हुआसीं दुनिया जे ॿियनि भतनि पोतनि में हिकिड़ा अणवरंदड़ मामला हूंदा हुआ। अमीरनि जो हितमाम अलॻि आहे, ग़रीबनि जो हितमाम अलॻि आहे। पर हाणे वरी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त रोज़े जी इफ़्तारी में बि इहे शयूं असांखे ॾिसण लाइ मिलनि पियूं। कई अहिड़ियूं जायूं आहिनि मसाजिद जे अंदरि त हीअ ॿ सिफ़ूं जेके आहिनि सो अपर लेवल जे माण्हुनि जूं आहिनि, ऐं हीअ पोयां जेके ॿ सिफ़ूं आहिनि से वरी लोअर लेवल जे माण्हुनि जूं आहिनि। हीअ किथां जो दीन आहे? जॾहिं हिकिड़ी फ़ी सबीलिल्लाह दावत आहे त इन में कंहिं क़िस्म जी तफ़रीक़ न हुअणु घुरिजे। इन खां पोइ टी शइ आहे त इन मामले में गुलूफ़ खां बचिजे। हिन मामले में गुलूफ़ ॾिसे थो त तमामु घणो आहे। बल्कि हिन गुलूफ़ जे मामले खे ॾिसी करे हिकिड़ी शइ मुंहिंजे लाइ अव्हां जे लाइ ख़ासि तौर ते जेके माण्हू वॾनि शहरनि में रहनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी सम्झो त पुरफ़िक्र दावत आहे। छो त आउं हिकिड़ो बहिराड़ी जो माण्हू आहियां, बहिराड़ी जे मामलात सां वाबिस्ता आहियां, जा मुंहिंजो उन दावत तबलीग जे नाते ॻोठनि में बहिराड़ियुनि में वञणु थिए थो। यकीन ॼाणियो इहे शयूं ॾिसी करे बाज़ौकात असीं इन शइ जे तर्जुमे में पऊं था। हिकिड़ो अलाह जो डपु बि हूंदो आहे। वॾनि शहरनि में वॾनि आबादियुनि में वॾे एहतमाम सां इफ़्तारी जी सम्झो पार्टी थींदी आहे। दस्तरख़ान ते नज़र पवंदी आहे त माना सम्झो क़िस्म क़िस्म जा ताम हूंदा आहिनि। जॾहिं उन ई इलाइक़े जे अंदरि उन शहर खां निकिरी कंहिं बहिराड़ी जे इलाइक़े में वञूं, यकीन ॼाणियो अॼु उहे सूरत हालूं बि आहिनि जो माण्हू सम्झो इन इफ़्तारी जे लाइ जेकॾहिं इफ़्तारी जे टाइम ते थोरी खंडु विझी करे पाणी मिठो पीअनि न, इन शइ जी बि माण्हुनि वटि सलाहियत कान्हे का। तव्हां ख़ुदि सोचो त हिकिड़े घर में हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे जेको घर खे हलाए पियो। रमज़ान आयो, हुन मज़दूरी छॾी, रोज़ा रखणु शुरू कया। मूंखे तव्हां ॿुधायो त उनजी इफ़्तारी उनजी सेहरी कीअं थींदी हूंदी? जंहिं हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जिथे सम्झो त उन्हनि जो अहिड़ो रोज़गार आहे जो रमज़ान जे आय खां बाद में मुतासिर थी चुको आहे। हाणे उहे माण्हू इबादात में लॻी चुका आहिनि। अहिड़नि हक़ीक़तनि ते गौर कंदो त अहिड़नि माण्हुनि जो रमज़ान ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। त हीअ जेके माण्हू शहरनि में वॾा शाही एहतमाम कंदा आहिनि, क़िस्म क़िस्म जा जेको सो ताम रखी करे रोज़ा इफ़्तार कंदा आहिनि, ऐं उन साॻे इलाइक़े में बहिराड़ी जे अंदरि अहिड़ी सूरत हाल हुजे जो माण्हू अटेले परेशान हुजनि, इफ़्तारी जे लाइ हुननि खे मिठो पाणी बि जेको सो वॾी मुश्किलात सां मुयसरु हुजे। त आउं त सम्झां थो त हीअ जेके वॾा वॾा एहतमाम आहिनि, इंसान केॾो वॾो एहतमाम करे खाईंदो उहो ई आहे। कोशिशि इहा कजे त वॾा वॾा एहतमाम करे हिकिड़ी सम्झो सोशल मीडिया ते हिकिड़ो वॾो शोर शराबो क़ाइमु करे, उन खां बहितर आहे त माण्हू इन दावत खे ख़ालिस दीनी दावत सम्झे, इहो गुरबाई मसाकिन जो हक़ सम्झे, उन्हनि खे रोज़ा इफ़्तार करे जेके माण्हू सेहरी ऐं इफ़्तारी लाइ जेको सो परेशान आहिनि। अलाह पाक तव्हां सभिनी खे नेकी सां वाबिस्ता रखे। अच्छा शेख, इन हवाले सां हिकु ॿियो बि सुवाल उथिए थो त जेकॾहिं को इफ़्तार पार्टी करे थो, असांखे दावत ॾिए थो, ऐं असांखे तक़रीबन माना ईअं सम्झो त 95-96% इहा यकीन आहे त हिन माण्हू जी कमाई जेका हराम जी आहे, मसइला रुशवतखोर आहे या उनजो व्याज वग़ैरह जे हवाले सां कमाई अचे थी, त छा अहिड़े माण्हू वटि वञी करे रोज़ो इफ़्तार कजे या न? शरन तौर ते ॾिसो न, जेकॾहिं क़ुरान सुन्नत खां रहनुमाई वठो था त इन में को हर्ज कोन्हे को। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस खां वधीक त का ज़ात कान्हे। कॾहिं बि तव्हांखे अहिड़ो वाक़ियो कोन मिलंदो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खे रुकावट बणायो हुजे ऐं कंहिंजी दावत अटेंड न कई हुजे। हता की पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदियुनि जूं दावतूं खाधियूं आहिनि। क़ुरान सुन्नत ते दलाइल ते नज़र कयूं था जिन जो खाइण पीअण सभु शइ हराम हुई। या तव्हां सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम मजमईन में वञो, उन्हनि इन शइ खे कॾहिं रुकावट कोन्हे बणायो। बल्कि जुज़ो अली बिन मुहम्मद अल हिमयरी उमत हज़ीम इमाम गुज़रिया 4वीं सदी जा, उन्हनि जो नंढड़ो किताबु आहे जुज़ जे नाले सां, ऐं वॾो बहितरीनु वॾो मुफ़ीद किताबु आहे। हुनजे अंदरि हिकिड़ी हदीस मुबारक मौजूदु आहे त फ़क़ीहुल उम्मत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां सेम इहो ई सुवाल कंहिं माण्हू कयो जेको सुवाल तव्हां हींअर ज़िक्र कयो। कंहिं माण्हू सुवाल कयो त हिकिड़ो माण्हू असांखे दावत ॾिए थो, जॾहिं त असीं उन शइ उन माण्हू खे सुञाणियूं था, हुनजा मामलात सिधा कोन्हनि के, हुनजा कमाई जा जेके ज़राए आहिनि उहे जेको सो बिल्कुलु मशकूक आहिनि, ग़लति आहिनि, असीं छा कयूं? सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह फरमाइनि त तव्हां हुनजी दावत अटेंड कयो। फ़इन्न लकुमुल महना, ही जेका ख़िदमत आहे सभु तव्हांजे लाइ, वालैहिल विज़र, अगरि को गुनाह आहे त उहो उन जे मथां आहे। त उमूमी जेके क़ुरान सुन्नत जा दलाइल आहिनि उन शइ जी वज़ाहत कनि था। हिकिड़े कंहिं माण्हू जो इहो मामिलो बि आहे, तव्हां जेके हुनजी दावत अटेंड न कंदो, हिकिड़ो नफ़रत जो इज़हार कंदो, मामिलो छा थींदो? मामलात मुनक़ते थी वेंदा।
तव्हां उनजी दावत अटेंड कयो ऐं उन खां बाद में तव्हां उनखे मौक़ो मिले त अहसन अंदाज़ सां तव्हां उनखे नेकी जी तरफ़ दावत ॾियो। बाक़ी हिकिड़ी ॿी शइ आहे जिथे तव्हां महसूसु कयो था अहिड़े माण्हू जी दावत ते वञण जे नतीजे में हिकिड़ो दीन जो नुक़सानु आहे, शरीयत जो नुक़सानु आहे, त अहिड़े मौक़े ते तव्हां उन दावत खां एहतियाती तौर ते पासो कयो। बाक़ी महज़ कंहिं माण्हू जे मामलात सिधा कोन्हनि के ऐं उहो तव्हांखे दावत ॾे, दावत अटेंड न कयो ऐं सम्झो क़ुर सुन्नत जे फ़हम मां इहा शइ साबित कंदी त हुतां इहा ई शइ साबित थिए थी त दावत अटेंड कयो ऐं उन ते दावा जेको सो पहुचायो। जज़ाकल्लाह वासुल्लाह बारकल्लाह फ़ीक। अॻियो सवाल शेख अब्दुल समद मदनी साहब खां आहे। शेख साहब ठठे खां बरकतुल्लाह कपरी साहब सवाल कनि था त रोज़े जी हालत में नशो करणु कीअं आहे, मसलन सिगरेट आहे, नसवार वग़ैरह आहे। ऐं अहिड़ी तरह सां ज़मीननि इहो बि सवाल कयो अथनि दोस्तनि त रोज़े जी हालत में कूड़ ॻाल्हाइणु, गार गंद ॾियण सां छा रोज़ो टुटी वञे थो या बरक़रार रहे थो? हिन सुवाल जा ॿ हिसा आहिनि। हिक जो तालुक़ इहो आहे त नशो करणु, जीअं सिगरेट पीअणु आहे, नसवार खाइणु आहे, रोज़े जी हालत में उनजो छा हुकुम आहे? रोज़े खां पहिरियां इन्हनि जो छा हुकुम आहे? पहिरियों त इहो सुवालु पैदा थिए थो, छो त रोज़ो हराम खां बचण जो नालो थो कोन्हे। रोज़ो हलाल शयूं जेके अलाह तव्हांजे लाइ जाइज़ रखियूं आहिनि, खाइणु पीअणु, तव्हांजी हलाल कमाई जो, घरवारी सां तालुक़ु रखणु, इहो जाइज़ आहे। इन खां रुकजण जो नालो अलाह जे हुकुम ते रोज़ो आहे। हाणे इहे सिगरेट पीअणु ऐं नशो वापराइणु या नसवार त हूअं ई जेका आहे हराम आहे, उलमा उम्मत जा इन ते मुतफ़िक़ आहिनि, इहे ख़बीस शयूं आहिनि। वयुहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मनसब अल्लाह ताला इहो बि ज़िक्र कयो आहे त जेके ख़बीस शयूं आहिनि त उहे उन्हनि जे मथां हराम करार ॾिए थो। त मूंखे ॿुधायो त सिगरेट ख़बीस आहे या न, जेका नसवार आहे इहा ख़बीस आहे या न? त इहो हूअं ई जॾहिं नाजाइज़ आहे, हूअं ई उन्हनि खां बचणु खपे। बाक़ी रहियो मामिलो उनजो त कुझु माण्हू चवनि था त इहो आहे त हराम, पर जेकॾहिं रोज़े जी हालत में उनजो छा हुकुम थींदो? त रोज़े जी हालत सां उलमा उम्मत इन जो ज़िक्र कयो आहे, इन जो हुकुम बयानु कयो आहे, उहो इहो त सिगरेट जीअं त उनजो दूंहों हुजे थो, उहो मुंहं जे ज़रिए पेट में अंदरि दाख़िल थिए थो। ऐं फ़क़ीहुल उम्मा शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमहुल्लाह चवनि था त हिन लफ़्ज़ मञा ई जॾहिं माण्हू चवनि था शुर्बु दुखान, इहो लफ़्ज़ आहे अरबी में, ऐं असां चऊं था सिगरेट पीए थो। पीअण जो छा मतिलबु? मतिलबु जीअं पाणी माण्हू पीए थो, अहिड़े नमूने सिगरेट जो नशो बि पेट में दाख़िल थिए थो। ऐं नसवार माण्हू खाए थो, त जेको खाइणु पीअणु आहे हलाल शयूं, उन सां रोज़ो जेकॾहिं फासिद थी थो वञे, टुटी थो पवे, त इन्हनि सां बि बिल औला रोज़ो टुटी वेंदो ऐं हूअं बि उन खां बचणु खपे। ऐं रोज़े जी हालत में जेकॾहिं केरु उनखे इस्तेमालु कंदो, वापराईंदो, त उलमाए उम्मत सभु इन ते मुतफ़िक़ आहिनि त उनजो रोज़ो टुटी वेंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान इख़्तिसार सां ज़िक्र कंदुसि त मल्लम यदा कौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतन फ़ी अन यदा तआमहु व शराब। हदीस बुख़ारी ऐं ॿियनि कुतुबे हदीस में मौजूदु आहे त जेको माण्हू रोज़ो रखण खां पोइ बि कूड़ ॻाल्हाइणु ऐं उन ते अमल करणु, इन जी वज़ाहत असांजा मोहतरम शेख ख़ालिद साहब ख़ूब करे चुका आहिनि। इन जी मिसाल बि ॾेई चुकिया आहिनि त कोले ज़ूर मां छा मुराद आहे। त कूड़ ॻाल्हाइणु नथो छॾे, उन ते अमल करणु नथो छॾे, त अलाह खे ज़रूरत ई कोन्हे अहिड़े माण्हू जी त पंहिंजो खाइणु ऐं पीअणु छॾे ॾे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उहो आहे जो पाण कंहिंखे गारियूं नथो ॾे, पाण कंहिंसां नथो विढ़े, बल्कि ॿियो माण्हू अचे थो, अची करे हुन सां विढ़े थो ऐं हुनखे फ़इनसाबहु अहदुन औ क़ातलहु फलयकुल इन्नी इम्रुउन साइमुन। फरमाई त ॿियो माण्हू अची करे जेकॾहिं हुनखे गार ॾे, बुरो भलो ॻाल्हाए, उन सां विढ़े, त छा चवे? उनखे हिकिड़ो जुमिलो चवे इन्नी इम्रुउन साइमुन, त आउं रोज़ेदार आहियां। ऐं तव्हांजी हिन बदतमीज़ी जो, गारियुनि जो, झेड़े जो जवाबु कोन ॾींदुसि। त लिहाज़ा मालूम थियो त रोज़े जी हालत में झगड़ो करणु ऐं कूड़ ॿुधणु, इन तरह करणु, इहे सारा जेके आहिनि इहे हराम अफ़ाल आहिनि। उन्हनि सां इंसान पंहिंजे रोज़े खे महफ़ूज़ रखे। अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़। जज़ाकल्लाह वासुल्लाह बारकल्लाह फ़ीक। अॻियो सवाल आहे शेख जमशेद साहब खां। शेख साहब सिजावल खां हफ़ीज़ुर रहमान रहमानी साहब सवाल कनि था त रमज़ान मुबारक में क़ुरान करीम पढ़णु वधीक अफ़ज़ल आहे या क़ुरान करीम जो तर्जुमो पढ़णु अफ़ज़ल आहे? अहिड़ी तरह सां हफ़ीज़ुर रहमान साहब जो ॿियो सवाल आहे त बग़ैर निमाज़ ऐं क़ुरान पढ़ण जे रोज़ो रखणु कीअं आहे?
जेको अव्हां जो पहिरियों सुवालु आहे, क़ुरान करीम रमज़ान मुबारक में पढ़णु वधीक अफ़ज़ल आहे या तर्जुमो? इन में को शक न आहे त क़ुरान करीम जी तिलावत हिकिड़ी इबादत आहे ऐं मुस्तहब अमल आहे। क़ुरान करीम जे हिकिड़े लफ़्ज़ ते 10 नेकियूं, 3 लफ़्ज़नि ते 3 नेकियूं ईअं मिलंदियूं आहिनि। पर जेको इंसानु क़ुरान करीम खे सम्झी पढ़े त उनजो अजर बहरहाल वधीक आहे। छो त क़ुरान करीम जे मक़ासिद बि हिकिड़ो मक़सदु आहे, वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर अफ़ला यतदब्बरून क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। क़ुरान करीम जे नुज़ूल जे मक़ासिद बि हिकिड़ो मक़सदु इहो आहे त इंसानु क़ुरान करीम खे सम्झे, उन ते अमल करे, उन जी तालीम हासिल करे, गौर व फ़िक्र करे। जेको इंसानु गौर व फ़िक्र करे क़ुरान मजीद जी तिलावत कंदो ऐं उन ते वधीक वक़्तु लॻाईंदो, उहो बहरहाल अफ़ज़ल आहे। लेकिन इन ॻाल्हि खे बि इंसानु ज़हन में रखे त तिलावत करणु, सिर्फ़ु तिलावत करणु बि हिकिड़ो मुस्तहब अमल आहे, नेकियूं इन में घणी मिलंदियूं आहिनि। पर जेको इंसानु गौर फ़िक्र करे थो, उन जे लाइ तर्जुमो थो पढ़े, तफ़सीर थो पढ़े, त बहरहाल इहो उन खां वधीक अफ़ज़ल आहे। ऐं ॿियो जेको सुवालु आहे तव्हांजो, त रोज़े जी हालति में जेको इंसानु नमाज़ नथो पढ़े, क़ुरान करीम जी तिलावत नथो करे। क़ुरान करीम जी तिलावत मूं जीअं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो त मुस्तहब अमल आहे। अगरि केरु इंसानु तिलावत नथो करे त रोज़े जी हालति ते उन ते को असरु कोन थो पए। अलबत्त नमाज़ जेको कोन थो पढ़े, इन जी 2 सूरतूं थी सघनि थियूं। त जेको इंसानु मुतलक़न से ज़िंदगी नमाज़ कोन थो पढ़े ऐं रोज़ो रखी बि नमाज़ कोन थो पढ़े, त उन जे बारे में वॾो ख़तरनाक फ़तावा मौजूदु आहिनि उलमाए किरामनि जा। त हू चवनि था त हिन इंसान जो रोज़ो क़ाबिल क़बूल ई न आहे। छो त जेको इंसानु नमाज़ पढ़े ई कोन थो त उन जी ॿी इबादतूं, का बि इबादत उन्हनि जी क़ाबिल क़बूल नथी थी सघे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस दलील में बयानु कनि था त जेको शख़्स असर जी नमाज़ छॾे ॾिए थो त उन ॾींहं जा अमल उन जा ज़ाया थी था वञनि। ऐं जेको इंसानु सॼो ॾींहं में नमाज़ ई न पढ़े त उनजो कहिड़ो अमल बाक़ी रहंदो। त लिहाज़ा उलमा किराम ज़िक्र कनि था, जेको मुतलक़न नमाज़ छॾे थो ॾिए, पढ़े ई कोन थो, उनजो को रोज़ो आहे ई कोन। ॿी क़िस्म उन माण्हुनि जी आहे जेको रोज़ो त रखे थो पर चंद नमाज़ूं पढ़े थो। पोइ जेतिरो नमाज़ूं पढ़ंदो बहरहाल ओतिरो उनजो साबित आहे, अजर मौजूदु आहे। जेतिरियूं नमाज़ूं तर्क करे छॾींदो त उनजो बहरहाल रोज़ो जेको आहे उहो इंतिहाई जेको आहे कमज़ोर साबित थींदो। ऐं शेख हुसैमीन रहमहुल्लाह चवे थो त हिकिड़ी नमाज़ बि छॾनि रोज़े में, उहो ईअं आहे त उन रोज़ो रखियो ई न आहे। छो त जेका मूं हदीस बयानु की नमाज़ असर जी, उहा हिकिड़ी नमाज़ जो ज़िक्र आहे। जेको शख़्स नमाज़ असर नथो पढ़े उन जा अमल सभु जा सभु ज़ाया आहिनि। अगरि जेको इंसानु रोज़ो रखे नमाज़ न पढ़े त उनजो रोज़ो वल्लाहु आलम बरक़रार नथो रहे ऐं थी सघे उनखे रोज़े जो को बि अजर न मिलंदो हुजे। वल्लाहु आलम। जज़ाकल्लाहु वसल्लम बारकल्लाहु फ़ीक। शेख ख़ालिद साहब खां सवाल कनि था मीरपुर साकरो खां अब्दुल गफ़ार साहब। शेख साहब, रमज़ान मुबारक या ग़ैर रमज़ान जे महीने में ॼाणी वाणी रोज़ो टोड़णु या रमज़ान मुबारक जे महीने में रोज़ो छॾणु, इन हवाले सां शरीयत उनजो छा कफ़ारो रखियो आहे? रमज़ानुल मुबारक हिकिड़ी अल्लाह ताला जी तरफ़ खां वॾी नेमत आहे ऐं रोज़ो बि अल्लाह ताला जो वॾो फज़ल आहे। ऐं रमज़ान जा जेके रोज़ा आहिनि इहे इस्लाम जा जेके 5 बुनियादी रुकन आहिनि उन्हनि मां हिकिड़ो रुकन जी हैसियत रखनि था। त इस्लाम जे बुनियादी रुकन खे छॾणु इहो तमामु वॾो जेको आहे गुनाह आहे ऐं इन ते अल्लाह ताला जी तरफ़ खां सख़्तु सज़ा आहे। त जीअं त सैदना अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जे दौर में जॾहिं कुझु क़ौम नबी वसल्लम जी वफ़ात खां पोइ जिन ज़कात ॾियण जो इनकार कयो त सैदना अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु इहो फ़रमायो कि ला उक़ातिलन मन फ़र्रक़ बैन सलाह व ज़का, त मां उन्हनि सां जंग कंदुसि जिन्हनि नमाज़ ऐं ज़कात में फ़र्क़ु कयो। मतिलबु इहो रुकनीयत जे हिसाब सां इहे रुकन बराबरि आहिनि। त जेको नमाज़ पढ़े थो ऐं ज़कात नथो ॾिए त मां उन सां जंग कंदुसि। त इन तरह रोज़े जो बि मामिलो आहे, त रोज़ो बि हिकिड़ो इस्लाम जे अरकान मां हिकिड़ो रुकन आहे। हा, इन्हनि अमलनि जे नमाज़ में, ज़कात में, रोज़े में पंहिंजे हिकिड़ी फ़ज़ीलत जे एतबार सां फ़र्क़ु आहे, पर रुकनीयत जे एतबार सां इहे हिकु अमल आहिनि। त इन खे छॾणु तमामु वॾो गुनाह आहे। ऐं रमज़ान जे महीने में जेको फ़र्ज़ु रोज़ा आहिनि, बाक़ी रमज़ान खां अलावा जेके नफ़ली रोज़ा आहिनि उहे त इंसान जो हिकिड़ो मुस्तहब अमल आहे। जे इंसान अलाह तौफ़ीक़ ॾिएसि त उन्हनि खे करे, ऐं जे अलाह ताला तौफ़ीक़ नथो ॾिएसि, मसइला को रहिजी वञनि था, त उन में का हर्ज वारी ॻाल्हि न आहे। पर जीअं अलाह ताला तरग़ीब ॾिनी आहे त फ़स्तबिक़ू इलल ख़ैरात, त सुठे कमनि जी तरफ़ डोड़ी अचो। त इंसान खे को मौक़ो मिले थो ज़िंदगी में नफ़ली रोज़ा रखणु रमज़ान खां अलावा बि, त उन्हनि में बि उहे रखणु खपनि। बाक़ी रोज़ो छॾण जे हवाले सां जेको आहे उहो वईद आहे सख़्तु। ऐं हिकिड़ी हदीस मां ज़िक्र कयां थो
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हिकु दफ़ा आराम करे रहियो हुउसि त ॿ मलाइका आया, फ़रिश्ता आया, त मूंखे वठी करे हिकिड़ी जाइ जी तरफ़ उन्हनि सफ़र कयो। त उते पाण फरमाइनि त मां उते पहुतुसि त उते हिकु वॾो अज़ीम जबल हुयो, त फ़रिश्तनि मूंखे हुकुम ॾिनो त हिन ते चढ़ो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो त तमामु वॾो अज़ीम जबल आहे, हिते मुंहिंजी इस्तिताअत न आहे त मां हिन ते चढ़ी सघां। त फ़रिश्तनि चयो त इन असन सहिलु लक, त असां अव्हांजी मदद कंदासीं, ऐं इनशाअल्लाह हिन ते चढ़ी वेंदा। त पाण सल्लम फरमाइनि था उन जबल ते मां जॾहिं चढ़ियुसि त उनजे हिकु तरफ़ ऐं जेके आहिनि चीख पुकार ऐं शोर ऐं तकलीफ़ वारियूं आवाज़ूं ॿुधियूं। त मां फ़रिश्तनि खां पुछियो त इहे केरु आहिनि माण्हू? त उन्हनि फ़रिश्तनि चयो त इहे जेके आहिनि जहन्नमीन जूं तकलीफ़ वारियूं आवाज़ूं आहिनि। अलाह ताला असां सभिनि खे जहन्नम जी सख़्ती खां महफ़ूज़ रखे। त पोइ पाण सल्लम फरमाइनि था की आउं अॻिते वियुसि त ॾिठो त मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके उबता लटकायल आहिनि ऐं उन्हनि जूं वाछियूं जेके आहिनि मुस्तक़िल यानी चीरियूं पियूं वञनि, उन्हनि मां रतु पियो वहे। त पाण फरमाइनि था मां फ़रिश्तनि खां पुछियो इहे केरु आहिनि? त उन्हनि फरमायो त इहे उहे माण्हू आहिनि जेके युफ़्तिरून क़ब्ल तहिल्लत सोम, के इफ़्तार जो वक़्तु कोन थियो आहे उनखां पहिरीं इफ़्तार करे वठंदा वक़्त खां, इहे उन्हनि जो माजरो आहे। त हाणे ॾिसो त इन हदीस में उन माण्हुनि जो हाल ॿुधायो वियो आहे की जेको रोज़ो त रखे थो, पर रोज़े जो वक़्तु इफ़्तार अचण खां पहिरीं इहो जेको आहे रोज़ो इफ़्तार करे वठो, उनजी ई सज़ा आहे। त जेको रोज़ो रखे ई नथो ऐं फ़र्ज़ु रोज़ो छॾे ॾिए थो, उनजी केतिरी सज़ा हूंदी। त इन जे लाइ लाज़मी तौर ते रमज़ान जे रोज़नि जो इहतमामु करणु खपे। जेको इन खे छॾे थो उहो कबीरा गुनाह जो मुर्तकिब आहे ऐं अलाह वटि इन जी सख़्तु सज़ा आहे। अलाह तबारक व तआला असांखे उनखां महफ़ूज़ फरमाए। अच्छा शेख मोहतरम, जीअं तव्हां ॿुधायो त रमज़ान मुबारक जे महीने में रोज़ो छॾणु बग़ैर कंहिं उज़र जे इहो गुनाह कबीर आहे। अहिड़ी तरह सां रोज़ो टोड़ण बि गुनाह जो कमु आहे। त हिकिड़ो माण्हू सफ़र जे अंदरि आहे, हाणे छा सफ़र जे अंदरि उहो रोज़ो छॾे सघे थो, या जेकॾहिं रोज़ो रखी करे सफ़र करे थो त विच में किथे रोज़ो टोड़े सघे थो या न? सफ़र जे हवाले सां जेको आहे अलाह तबारक व तआला क़ुरान मजीद में मुसाफ़िर खे रुख़्सत ॾिनी आहे की फमन कान मिनकुम मरीज़न अव अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। जेको बीमार हुजे या सफ़र ते हुजे त उहो ॿिए ॾींहंनि में इहा तादाद रोज़नि जी जेका छॾियल अथसि उहे पूरी करे सघे थो। त इहा हिकिड़ी रुख़्सत आहे। इन जे हवाले सां सफ़र में रोज़ो रखणु जाइज़ आहे या न, त इन में त उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त जेकर रोज़ो रखी वठे थो त उनजो रोज़ो त सही आहे, यानी की रोज़े तो को मसइलो न आहे। पर सफ़र जूं कैफ़ियतूं उलमा जेके आहिनि हदीसनि जी रोशनी में मुख़्तलिफ़ उहे टे बयानु कयूं आहिनि। हिकिड़ी कैफ़ियत त अहिड़ी आहे त सफ़रु आरामदेह हुजे, सवलो सफ़रु हुजे, उन में एतिरी ज़्यादा तकलीफ़ न थिए माण्हू खे, त उनजो उलमा जो इहो आहे त उन में बहितरु इहो आहे त इंसानु रोज़ो रखी वठे। त छो जो रमज़ान जो महीनो आहे, रमज़ान जी पंहिंजी हिकिड़ी फ़ज़ीलत आहे, इंसानु उन फ़ज़ीलत खां महरूम न रही वञे। ठीकु आहे, ॿियो सवलो हूंदो आहे, यानी सभु माण्हू रोज़ो रखनि पिया त हू बि रोज़ो रखी वठे ताकी हिन ज़िमेदारी खां इहा ज़िमेदारी उनखां अदा थी वञे। ॿी कैफ़ियत अहिड़ी आहे त इंसानु बहितरु सम्झे त ऐं इफ़्तार कयां त बहितरु आहे, छो जो थोरो सफ़रु कंदुसि त कुझु थोरी घणी तकलीफ़ थींदी, परेशानी थींदी, त उनजे लाइ इहो बहितरु आहे त हू इफ़्तार करे। इन जे बारे में बि हदीस नबी सल्लम जी मौजूदु आहे। पहिरीं जा मां कैफ़ियत बयानु कई उहा बि हदीस आहे, सही बुख़ारी मुस्लिम में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो पाण सल्लम सफ़रु कयो, सहाबा बि सफ़रु कयो, त सहाबा फरमाइनि था त असां मां ख़ाली नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े सां हुया ऐं अब्दुल्ला बिन रवाहा रोज़े सां हुया। त हितां दलील मिले थो त जे सफ़रु को घटि मुशक़त वारो आहे त रोज़ो रखिजी सघिजे थो। टी जेका कैफ़ियत आहे त सफ़रु तमामु मुशक़त वारो हुजे, तकलीफ़ वारो हुजे, त हुन में इहो लाज़मी तौर ते उनखे जेको आहे रोज़ो न रखणु खपे, रोज़ो छॾणु खपे। छो जो अलाह जी हिकिड़ी रुख़्सत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ जे बारे में, सफ़र जी नमाज़ जे बारे में फरमायो सदक़तुन तसद्दक़ अल्लाहु बिहा अलैकुम फ़क़बलू सदक़तहू। इहो हिकिड़ो सदक़ो अलाह ताला अव्हां ते कयो आहे, इन सदक़े खे क़बूल कयो। ऐं ॿी हिकिड़ी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अलाह ताला पसंदि करे थो युहिब्बु अन तुअता रुख़सहू कमा यकरहु अन तुअता मआसीही। त अलाह ताला इन खे पसंदि करे थो त माण्हू जेके आहिनि अलाह जी रुख़सत आसानी जेका ॾिनल आहे उनखे इख़्तियार कनि, जीअं त अलाह ताला हिन ॻाल्हि खे नापसंदि करे थो त उहे माण्हू जेके आहिनि अलाह ताला जी नाफ़रमानी कनि। त हिन में रुख़सत खे जेको आहे इख़्तियार करणु खपे। जीअं त हिकिड़ी हदीस में फ़तेह मक्का जे बारे में अचे थो त जब सहाबा सफ़र करे विया, नबी सल्लम बि पाण गॾु हुया, त
त पाण सलम जेको आहे उहो जॾहिं माण्हू पाण सलम ॾिठो त कुझु माण्हू रोज़ो रखियो आहे, पाण सलम बुलंद जाइ ते बीह करे पाणी पीतो ऐं रोज़ो जेको आहे ख़तमु कयो ताकी साहबा खे ख़बर पइजी वञे त हिन सफ़र में जेको आहे रोज़ो रखणु सही न आहे। त पोइ साहबनि कुझु अची ॿुधायो त कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन्हनि अञा रोज़ो रखियलु आहिनि, उन्हनि रोज़ो यानी की उहो टोड़ियो न आहे। त पाण सलम उन्हनि जे बारे में फरमायो त उलाइकल औसात ही नाफ़रमान माण्हू आहिनि, नाफ़रमान माण्हू आहिनि। मतिलबु तकलीफ़ वारो सफ़र हुयो, मुशक़त वारो हुयो, त हुन में नबी सलम उन्हनि खे नाफ़रमान क़रार ॾिनो। हिन जे लाइ अहिड़ो सफ़र हुजे जंहिंमें तकलीफ़ हुजे, मुशक़त हुजे सख़्तु, हुन में लाज़मी तौर ते रोज़ो न रखणु खपे। बहितर इहो आहे त हू जेको आहे रमज़ान खां पोइ हुनजी क़ज़ा पूरी करे। अलाह तबारक व तआला सभिनि खे तौफ़ीक़। जज़ाकल्लाह वसल्लम बारकल्लाह फ़ीक। अॻियो सवाल हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां। शादिलाज खां हाजी मोहम्मद मूसा सुमरो साहब सवाल कनि था त अक्सर माण्हू रमज़ान मुबारक जे महीने में जेके अमलनि जे हवाले सां इतमामु कंदा आहिनि, उन में हिकु ज़कात जे हवाले सां बि कोशिशि कंदा आहिनि। हर माण्हू कोशिशि कंदो आहे त ज़कात ऐं रमज़ान मुबारक जे महीने में अदा करियां। छा हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिं माण्हू ते रमज़ान खां अॻु में ज़कात वाजिबु थी वञे थी, टाइम थी वञे थो, छा उहो ॼाणी वाणी सिर्फ़ु रमज़ान मुबारक जे करे उन ज़कात खे रमज़ान शरीफ़ ते मौख़र करे सघे थो या न? इहो बिल्कुलु ग़लति आहे। इन मामले में ॿ ॻाल्हियूं वॾियूं अहम आहिनि जेको माण्हू या कोताही करे थो। ॿिनि ॻाल्हियुनि ते ख़ुसूसी तौर ते नज़र रखे। पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, इन शइ में ऐं तव्हां हिन माशरे जा फ़र्द आहियूं, असीं ॾिसूं था त इन मामले में वॾियूं ज़्यादतियूं नज़र अचनि थियूं। ज़्यादती इन सूरत में नज़र अचे थी त हिकिड़ो माण्हू मिसकीन आहे, ग़रीब आहे, यतीम आहे, इलाज जे मामले में परेशान आहे, खाइण पीअण जे मामलात में परेशान आहे। ॿी जाइ ते हिकिड़े माण्हू ते ज़कात लागू थी चुकी आहे, उहो जेकॾहिं पंहिंजी ज़कात ॾिए त बीमार जो इलाजु थी सघे थो, हिकु मुहताज ज़रूरतमंद माण्हू जी मदद थी सघे थी। पर उहो माण्हू इन आसिरे में वेठो आहे, हालांकि ज़रूरत मौजूदु आहे, इन आसिरे में वेठो आहे त आऊं ज़कात रमज़ान में ॾींदुसि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त ईअं महसूसु थिए थो त हीउ जेको माण्हू परेशान आहे, इन परेशानी जे मामले में हीउ माण्हू क़रीब क़रीब क़सूरवार आहे। जॾहिं त असांजी शरीयत असांखे इहो तालीम ॾिए थी त अगरि ज़रूरत तव्हांखे महसूसु थिए, वक़्तु थियण खां अॻु बि तव्हां ज़कात ॾेई सघो था। ज़कात ॾियण जे लाइ शरीयत ज़रूरत खे ॾिठो आहे। जेकॾहिं ज़रूरत आहे, हदीस किताब से मुस्लिम जे अंदरि किताब ज़कात में हिकिड़ो बाबु तक़दीम ज़कात, ऐं इहा हदीस ॿियनि बि खोड़ सारे किताबनि में मुख़्तलिफ़ अंदाज़ सां मौजूदु आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन ज़रूरत जे पेश नज़र माण्हुनि खां वक़्त खां अॻु में बि ज़कात वठंदा। हालांकि साल अञा पूरो कोन्हे थियो, या हिकु साल पूरो थियो हिकु माण्हू खां, ज़रूरत जे पेश नज़र 2 सालनि जी ज़कात ॿियो कसो वठी छॾींदा। त हाणे सभु ॻाल्हियूं ॾिसनि थियूं त दीन असांखे तइलीम इहा थो ॾिए, जेकॾहिं तव्हांजे साम्हूं को ज़रूरतमंद माण्हू आयो आहे, तव्हां ज़कात तव्हां ते लागू थी चुकी आहे, तव्हां ज़कात हुनखे पंहिंजी ॾियो। जेकॾहिं तव्हां उनजी ज़रूरत खे ॼाण जे बावजूदि तव्हां इंतज़ारु करियो पिया रमज़ान जो, यादि रहे त इहा अलाह जी शरीयत जी नाफ़रमानी आहे। ऐं इन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॾिसो न, उमिरि जे बारे में त वज़ाहत मिले थी। सही बुख़ारी जे अंदरि किताबुल उमरा में इमाम साहिब हिकिड़ो पूरो बाब क़ाइमु कयो त रमज़ान में उमिरि जो बयानु। उते हदीस मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान जो जेको उमिरो आहे उहो हज जे बराबरि आहे। हाणे उमिरि जे बारे में त इहा वज़ाहत मौजूदु आहे। जेकॾहिं के रमज़ान में करे थो त उहो ख़ुसूसी अजर जो कमु आहे। छा भला ज़कात अहिड़ी का वज़ाहत आहे? का बि कान्हे का। क़ुरान हदीस में किथे बि हिन क़िस्म जी रहनुमाई कान थी मिले। जॾहिं क़ुरान सुन्नत जे अंदरि हिकिड़ी शइ जी रहनुमाई नथी मिले, हिकिड़ो माण्हू पंहिंजी मसनूई सोच ख़ातिर इहो कमु करे थो त रमज़ान भलारो महीनो आहे, इन में मूंखे अजर घणो थींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि ईअं ई हुजे हा त छा नऊज़ बिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खां लिकाए छॾींदा? तहिड़ी ॻाल्हि का बि कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां खां लिकाई कान्हे का, या शइ आहे ई कान्हे का। त उन जे करे जेको माण्हू ज़कात सिर्फ़ु इन जे करे ॾियण में ताख़ीर करे थो त आऊं रमज़ान में ॾींदुसि, उहो माण्हू बिल्कुलु ग़लति कमु करे थो। उन जे लाइ इहे ॿई शयूं ज़रूरी आहिनि। जेकॾहिं हिकिड़े परेशान माण्हू, ज़रूरतमंद माण्हू, मुहताज माण्हू, हता के इलाज मालजे जे सिलसिले में हिकिड़ो ग़रीब माण्हू मरी चुको आहे, वफ़ात करे वियो, क़रीब में लॻे थो त ज़कात वारो न ॾियण वारो माण्हू हिन जो ज़िम्मेदार आहे। छो त ज़कात लागू थी चुकी हुई, तुंहिंजी हिन जी मदारत करी आहे त हिनजी ज़िंदगी बची वञे हा। त हिन मामले में इन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त शरीयत किथे बि असांखे हिन शइ जो पाबंद कोन्हे को ज़कात रमज़ान में ॾियो। जॾहिं कानून अलाह मुक़ररु कोन्हनि कया त पंहिंजे तरफ़ां असां मां कंहिंखे हक़ आहे जो शरीयत जे अंदरि अहिड़े क़िस्म जा कानून वज़ा करे। अलाह पाक असांखे ईमान में रखे। ज़कात हिकिड़ी अमानत आहे, जीअं असांखे टाइम थी चुको आहे। ऐं मुस्तहिक़ माण्हू मिलनि था त हिकिड़ो डबल अजर ज़कात अदा थी वेंदी, हिकिड़े मिसकीन जी मदारत बि थी वेंदी। माण्हू खे खपे त नेकी जे कमनि में ताख़ीर न करे। ताख़ीर सरासर गिफ़लत आहे। अलाह पाक तव्हां सभिनी खे ईमान में रखे। जज़ाकल्लाह वसल्लम बारकल्लाह फ़ीक। शेख अब्दुल समद मदनी साहब खां अॻियो सवाल आहे। कुनरी खां असांजी हिकु भेण मिसिस शाकिर
सवाल करे थी त हामिला औरत या खीर पीआरण वारी औरत उन जे लाइ रोज़े जो छा हुकुम आहे? हामिला औरत ऐं खीर पीआरण वारी औरत उहे जेकॾहिं सम्झनि थियूं त उन सां ख़ुदि उन्हनि खे या उन्हनि जे ॿार खे को नुक़सान जो ख़तरो आहे त पोइ उहे रोज़ो न रखंदियूं ऐं बाद में उन जी क़ज़ा ॾींदियूं। अलाह ताला जो फ़रमान आहे वअलल्लज़ीन युतीकूनहु फ़िद्यतुन तआमु मिस्कीन। हिन आयत जी तफ़सीर में इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था त हीअ आयत मुहकम आहे, यानी मनसूख़ न आहे। हिन जो हुकुम उन औरत जे लाइ आहे जेका बिल्कुलु यानी पोड़ी ऐं कुराड़ी आहे या कुराड़ो मर्द आहे, जेके ताक़त नथा रखनि रोज़ो रखण जी। ऐं ॿियो मरीज़ जे हुकुम में इहे ॿई अची वञूं, हामिला बि ऐं जेका ॿार खे खीर पीआरे थी उहा बि हिन हुकुम में ईंदियूं। हाणे हिन जूं अॻिते ॿ सूरतूं आहिनि। हिकु सूरत इहा आहे त हू बाद में ताक़त रखंदियूं आहिनि त उन जी क़ज़ा ॾियनि, त उन्हनि ते क़ज़ा ॾियणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं बिलफ़र्ज़ अॻिते बि उन्हनि सां इहो मसइलो रहे थो, वरी इन हालत में ई उहे रहनि थियूं, उनखे ताक़त न आहे ऐं साॻियो ई मसइलो आहे, ॿारु आहे ऐं हामिला खे अंदेशो आहे त उन जी ख़ुदि उन जी सिहत खे ख़तरो लाहक़ आहे या ॿार खे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं थञ पीआरण वारी जेका औरत आहे उनखे बि अंदेशो आहे त उन जे ॿार खे नुक़सानु थींदो, ख़ुदि उनखे नुक़सानु थींदो, त इन सूरत में पोइ उहे फ़िदियो ॾींदियूं। ऐं फ़िदियो इहो ई आहे त हिकु मिसकीन जो खाधो। इन एतबार सां उन्हनि ते इहो फ़िदियो ज़रूरी थींदो, लाज़िम थींदो। ऐं जेकॾहिं हू ताक़त नथियूं रखनि क़ज़ा जी त पोइ फ़िदियो ॾेई करे इहो पंहिंजो मामिलो अहिड़े तरीक़े सां ख़तमु कंदियूं। अच्छा शेख, साॻी अदी जो ॿियो सुवालु आहे त जेकॾहिं हिकु औरत खे हिकिड़े महीने में 2 भेरा माहवारी अचे थी, हैज़ अचे थो, त पोइ उन जे लाइ रोज़े जो छा हुकुम आहे? हिन में जेको मसइलो आहे, हिकिड़ो क़ाइदो आहे त अल हुक्म यदूर माल इल्लत वजूदन व अदमन। शेख इब्न उसैमीन रहमहुल्लाह हिन क़ाइदे मञा इहो इस्तदलाल कनि था त जेकॾहिं उहा औरत जेका सम्झे थी, छो त हैज़ जो खून उन जूं अलामतूं आहिनि, उनखे सुञाणे थी, जीअं त उहो खून आम जेका रत हुजे थी उन खां हटी करे हुजे थो, उहो कारो हुजे थो, उन में हिकु क़िस्म जी बू हुजे थी। जेकॾहिं औरत सम्झे थी त इहो हैज़ ई आहे त पोइ हुनखे नमाज़ बि कोन्हे पढ़णी, रोज़ो बि कोन्हे रखिणो ऐं रुकिजी वेंदी। ऐं ॿियो हिकिड़ो जेको रतु आहे या खून आहे जेको औरतुनि खे अचे थो, जंहिंखे इस्तहाज़ा चयो वञे थो, जेकॾहिं इस्तहाज़ा जो आहे उन जूं बि अलामतूं आहिनि त उहो खून जारी रहे थो ऐं उन जी का हद कोन थी हुजे। बाक़ी जेको हैज़ जो खून आहे उन जी हद हुजे थी, बाज़ उलमा वधि में वधि उन जी हद 15 ॾींहं ज़िक्र कई आहे। जेकॾहिं उन जे अंदरि आहे ख़ुशूसन अलामतूं जेकॾहिं हैज़ जे खून जूं आहिनि त पोइ उहा रुकिजी वेंदी, न नमाज़ पढ़ंदी ऐं न रोज़ो रखंदी ऐं न ई उन जो मुड़ुसु उन सां हमबिस्तरी कंदो, मुकमल तौर ते रुकिजी वेंदी एतिरे ताईं जो उन खून खां, उन रत खां उहा पाक थी वञे। बाक़ी जेकॾहिं इस्तहाज़ा जो मामिलो आहे, ॿियो जेकॾहिं रत जो मामिलो आहे त पोइ उहा नमाज़ बि पढ़ंदी ऐं पंहिंजो रोज़ो बि रखंदी। जज़ाकल्लाह वसन जज़ा बारकल्लाह फ़ीक। अॻियो सुवालु आहे शेख जमशेद साहिब खां। शेख साहिब, दादू खां अब्दुल रशीद हिंगोर जो साहिबु पुछनि था त रमज़ान मुबारक जे क़ज़ा रोज़नि जे बारे में छा हुकुम आहे? मर्द ऐं औरतूं पहिरीं जेकॾहिं उन्हनि जा रोज़ा क़ज़ा आहिनि त शवाल जे महीने में छा उहे शवाल जा नफ़ली रोज़ा पहिरीं रखनि या पहिरीं रमज़ान मुबारक जी क़ज़ा मुकमल करे पोइ शवाल जा रोज़ा रखनि? रमज़ान जे रोज़े जे क़ज़ा जेका आहे उहा वाजिबु आहे। अगरि कोई इंसान कंहिं ज़रूरत जे मुताबिक़ सफ़र आहे या मरज़ आहे, रोज़ो हुन खां रहिजी थो वञे त उन्हनि जी क़ज़ा हुन जे मथां वाजिबु आहे, चाहे मर्द हुजे या औरत हुजे। जीअं औरतूं आहिनि, हैज़ आहे, निफ़ास आहे, उन में रोज़ा छॾनि थियूं, उन्हनि ते नमाज़ वाजिबु न आहे क़ज़ा, पर रोज़ा उन्हनि ते बि वाजिबु आहिनि। शवाल जे ताल्लुक़ सां इहा ॻाल्हि ज़हन में रखे त शवाल जा रोज़ा जेके नफ़ली रोज़ा आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त जेको शख़्स रमज़ान जा रोज़ा रखे पोइ उन खां पोइ 6 रोज़ा मुकमल रखे शवाल जा, त उनखे सॼे साल जा रोज़ा रखण जो सवाबु मिलंदो आहे। त जेसीं ताईं रमज़ान जा रोज़ा मुकमल कोन थींदा त शवाल जा रोज़ा उन्हनि जे लाइ मुकमल कोन था थी सघनि साल जे लाइ। त ज़रूरी आहे, इन में उलमा जा ॿिन्ही तरफ़ दलाइल मौजूदु आहिनि, पर जेको वल्लाहु आलम असांखे राज नज़र थो अचे उन में ज़रूरी आहे त इंसान शवाल में जेके रोज़ा रखणु चाहे शवाल जा, त उन्हनि खे खपे अॻु में पंहिंजा रमज़ान जा रोज़ा मुकमल करे वठे, पोइ 6 रोज़ा रखंदो त उन जी तरतीब उहा तदबीक़ उहा उन हदीस जे मुताबिक़ मुकमल बीहंदी जंहिंमें सॼे साल जो
अजर ऐं सवाबु आहे। अच्छा शेख मोहतरम, इन सां मिलंदड़ जुलंदड़ ॿियो सुवालु आहे त हिकु दोस्त चवे थो त मुंहिंजी अमड़ फौत थी वई, उन ते 2 रोज़ा फ़र्ज़ी बाक़ी रहियल हुआ, त उन्हनि रोज़नि जो हाणे छा हुकुम आहे? इन जो जवाबु इहो आहे त असांखे मालूम हुजणु खपे त उन वालिदा जेका आहे उन्हनि जी, उन्हनि रोज़ा छो छॾिया। अगरि रोज़ा छॾिया कंहिं सबब जे, बीमारीअ जे, ऐं पोइ उन्हनि खे सिहत न मिली, उन बीमारी में गुज़ारे वई, उहो रमज़ान जा रोज़ा रहिजी विया, पोइ त उन्हनि जे रोज़नि जी न का क़ज़ा आहे न का उन्हनि जो को फिदियो आहे। अगरि उन्हनि जी हालति इहा हुई त उन्हनि रोज़ा छॾिया कंहिं सुस्ती जे करे, या वक़्तु न मिलियो, या उन्हनि जो इरादो हो त मां पोइ रखंदुसि, विच में अलाह साईं उन्हनि जो जेको वफ़ात करे छॾी, पोइ इन्हनि खे रोज़ा रखणु ज़रूरी आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं पुछो त मुंहिंजी वालिदा ते रोज़ा रहिजी वियो आहे त मां उहा रोज़ा रखां या न, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवालु कयो जेकॾहिं उन ते को कर्ज़ु हुजे हा, छा तूं अदा करी आहे? उन चयो जी हा। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो त अलाह जो कर्ज़ु वधीक हक़दारु आहे जो उनखे अदा कयो वञे। अगरि उहे रोज़ा उन्हनि कंहिं सुस्ती जे करे या फ़ुर्सत जे करे छॾिया त इहे रोज़ा रखणु औलादनि ते या वारिसनि ते ज़रूरी आहे, उहो रोज़ा रखणु खपनि इन्हनि खे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर वासन जज़ा। अॻियो सुवालु शेख ख़ालिद साहिब खां खिपरो मां फज़लुल्लाह शहर साहिबु सुवालु कनि था त काफ़ी सारियुनि हदीसनि में अचे थो त रमज़ान मुबारक जे महीने में शैतान जकड़िजी वञे थो। हालांकि ॾिठो इहो आहे त रमज़ान मुबारक जे महीने में बि खोड़ माण्हू गुनाह वग़ैरह कंदा आहिनि, त पोइ शैतान जे जकड़जण जो छा मक़सदु आहे? सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इज़ा जाअ रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिक़त अबवाबुन नार व सुलसिलत शयातीन, कि जॾहिं रमज़ान जो महीनो दाख़िल थींदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं जहन्नुम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शैताननि खे जेको आहे उहो क़ैद कयो वेंदो आहे। सुलसिलत यानी कि ज़ंजीरनि में उन्हनि खे ॿेड़ियुनि में क़ैद कयो वेंदो आहे। हाणे क़ैद करण जो माना छा आहे, इन जे बारे में उलमा जा मुख़्तलिफ़ मौक़िफ़ आहिनि। कुझु अहले इल्म त फ़रमाइनि था त क़ैद करण जो मतिलबु हीअ आहे त मुसलमान जो ईमान वारा आहिनि उहे छो जो रोज़ा रखंदा आहिनि, ज़िक्र क़ुरान पढ़ंदा आहिनि, त उन्हनि जी फितन इंसान खे फितने में मुब्तला करण जी शैताननि जी ताक़त कमज़ोर थी वेंदी आहे। इन जी वजह तां त उनखे एतिरी क़ुवत न रहंदी आहे त हू मुसलमाननि ते असरअंदाज़ थी सघनि, छो त मुसलमान क़ुरान पढ़ी रहियो आहे, रोज़ो रखी रहियो आहे, जेको शहवात खे ख़तमु कंदो आहे। त इन्हनि निमाज़ अज़कार क़ुरान जी तिलावत जी वजह तां शैतान जो वार उन ते कमज़ोर थी वेंदो आहे ऐं उहो फितने खां इंसानु महफ़ूज़ थींदो आहे। हिकिड़ो माना इहा बयानु कई वई आहे। ॿी माना इहा बयानु कई वई आहे त क़ैद करण जो मक़सदु हक़ीक़ी क़ैद न आहे, इन जो मक़सदु हीअ आहे त उन्हनि जी उहा सलाहियत जेका आहे माण्हुनि खे गुमराह करण जी, विसवसा करण जी दिलनि ते, उहा सलाहियत ग़ैर मुयसरु करे छॾी वेंदी आहे। यानी उन सलाहियत उहो इस्तेमालु कंदा आहिनि पर उनजो असरु न थींदो आहे इंसान जे मथां। ऐं टियों मौक़िफ़ हीअ आहे त हिन खां मुराद तमामु शयातीन न आहिनि, यानी तमामु जेके बि शैतान आहिनि सभु क़ैद न थींदा आहिनि। उन्हनि मां जेके सर्किश क़िस्म जा मरद आहे जंहिंखे चवंदा आहिनि, उहे शैतान जेके आसमाननि ते वञी करे ख़बरूं जेके आहिनि चोरी कंदा आहिनि, पोइ हेठि दुनिया वारनि लही करे पंहिंजे जेको आहे न चेलनि खे ॿुधाईंदा आहिनि, उहे इहे जेके मारिद शैतान हूंदा आहिनि, सर्किश शैतान हूंदा आहिनि, उन्हनि खे क़ैद कयो वेंदो आहे। बाक़ी जेके नंढा शैतान आहिनि उहे आज़ादु रहंदा आहिनि। ऐं चौथी जेका उहा अहले इल्म बयानु फरमाई आहे इन जी, इहा कि इन जो मक़सदु हीअ आहे त यानी कि हुननि जी शर, हू विसवसो त कंदा आहिनि पर शर हुननि जो घटिजी वेंदो आहे, छो जो ज़मीन में ख़ैर आम थी वेंदो आहे त उन्हनि शैताननि जो शर घटि थी वेंदो आहे। हिन में जेका सही मौक़िफ़ आहे हू हीअ आहे त असां हिन हदीस में, छो जो हिन जो ईमानियात सां ताल्लुक़ु आहे, ईमान सां आहे, त असां हिन हदीस मां इहो ई सम्झूं था त इहो उन्हनि खे क़ैद करणु हक़ीक़ी क़ैद आहे। ठीकु आहे, हू हाणे कहिड़े तरीक़े सां अलाह ताला उन्हनि खे क़ैद करे थो, इन जी कैफ़ियत जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे न ॿुधायो आहे। उहो अलाह ताला जे इल्म आहे त हिन ॻाल्हि ते ईमान रखणु खपे त उहो क़ैद थियनि था। ठीकु आहे, बाक़ी शैताननि जो क़ैद थियण सां गॾु इहो उन हदीस में ज़िक्र न आहे त इंसानु जेको आहे बुराई में मुब्तला न थींदो, छो जो इंसान जे पंहिंजे नफ़्स बि इन नफ़्स अल अमारतुम बिस्सू
पंहिंजो नफ़्स बि इंसान खे जेको आहे बुराई ते, ऐं जीअं फितरत ते इंसानु रहंदो आहे, रमज़ान खां पहिरीं जे बुराई ते आहे त उनजी फितरत उहा आदत ठही वेंदी आहे। ऐं ॿियो जेको इंसान सां गॾु करीन बि हूंदो आहे, जेको हुनजे गॾु उन ते विश्वास कंदो आहे, ठीकु आहे। त हिन जो यानी हदीस में इहो ज़िक्र आहे त शैतान क़ैद थींदा आहिनि। हदीस में इहो ज़िक्र नाहे त शैतान जो जेको आहे इहो इंसान ते असर बि बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे ऐं इंसान बुराई न कंदा आहिनि। न, बुराई इंसान जे अंदरि मौजूदु आहे, ठीकु आहे। उहो जेको रमज़ान खां पहिरीं करे थो, रमज़ान में बि करे थो, पर उन बुराई जो तासीर घटि थी वेंदी आहे। ऐं शैताननि खे क़ैद करण जो जेको आहे उहो हक़ीक़ी क़ैद आहे। हुनजी कैफ़ियत जेका छा आहे हिन जे बारे में असांखे का इल्मु न आहे, त असां इन ॻाल्हि ते ईमान रखंदासीं त हू क़ैद थींदा आहिनि, ठीकु आहे। ऐं बुराई बि इंसान सां गॾु मौजूदु रहंदी आहे, छो जो इंसान जे नफ़्स में आहे ऐं ॿिया बि शैतान कुझु गॾु आहिनि इंसान सां जेके हर वक़्तु हूंदा आहिनि, विसवसा कंदा आहिनि, पर उन्हनि विसवसनि जी तासीर जेका आहे घटि हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला बारकल्लाह फ़ीक। अॻियूं सवाल शेख अब्दुल समद मदनी साहब खां थरपारकर मां हाफ़िज़ अब्दुल हफ़ीज़ जुणिजो साहब सवाल कनि था त शेख साहब, शदीद सख़्त गर्मी जे अंदरि हिकु शख़्स मज़दूर आहे या ड्यूटी करण वारो आहे, त उन जे लाइ रोज़े जो छा हुकुम आहे? ख़ुसूसन अहिड़ो मज़दूर जेकॾहिं रोज़ो रखे थो त उहो कमाए नथो सघे, त छा उहो इन हालत में रोज़ो छॾे सघे थो या न? रमज़ान जे रोज़े जी अहमियत खां हर मुस्लमान चङी तरह वाक़िफ़ु आहे। अल्लाह ताला रमज़ान जा रोज़ा असांजे मथां हर उहो माण्हू जेको आकिल आहे, बालिग़ आहे, तंदुरुस्त आहे, उन जे मथां फ़र्ज़ु आहिनि। ऐं इस्लाम जे बुनियादी रुकननि मंझां हिकिड़ो रुकन रोज़ो बि आहे। उनखां पोइ अचूं था हिन सुवाल तां। सिर्फ़ु मज़दूर चवणु ऐं त मुशक़त ऐं ॾुखियाई वारो कमु आहे इहो चई करे त रोज़ो उन ते माफ़ु थी थो वञे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिते ॾिसो त उलमा काफ़ी इन हवाले सां ज़िक्र कयो आहे। मसलन जेका लजनत दाइमा आहे सऊदी अरब जी, उन जी फ़तवा में इहा शइ असांखे मिले थी त इंसान खे खपे त कोशिशि करे त रमज़ान इबादत जो महीनो आहे, पहिरियां खां उन जी तयारी करे, ऐं जेकॾहिं हुनजो कहिड़ो मुशक़त ऐं ॾुखियाई वारो कमु आहे त उन खां मोकल वठे, भले उन जी पघार कटिजी वञे, पर हू रोज़ो ज़रूरु रखे, रोज़ो न छॾे। ऐं ॾिसो कमु सिर्फ़ु ॾुखिया कोन्हे, आसान बि आहिनि। जेकॾहिं माण्हू सिर्फ़ु इहो त अल्लाह जो फ़र्ज़ु आहे रोज़ो, उनखे पूरो कंदो, उन जे लाइ इहो कमु छॾे थो, आसान को कमु करे थो, त वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा व यरज़ुक़हू मिन हैसु ला यहतसिब। फरमाई त जेको माण्हू अल्लाह खां ॾिजंदो, अल्लाह ताला उन जे लाइ रस्ता खोले छॾींदो ऐं उनखे उतां खां रिज़्क़ ॾींदो जितां उनजे वहम ऐं गुमान में बि कोन हूंदो। त ॻाल्हि आहे त माण्हू अल्लाह सां सचो थी वञे, दीन सां सचो थी वञे, उनखां पोइ अल्लाह ताला हुन जे लाइ ज़रूरु रस्ता खोले थो ऐं आसानियूं करे थो। हिते उहे माण्हू जेके जिन वटि मज़दूर आहिनि, उहे मुस्लमान आहिनि, इस्लामी मुआशिरे में रहूं था, उन्हनि खे बि सोचणु खपे त इन्हनि मुस्लमान मज़दूरनि सां ख़ुशूसी आसानी कनि। ऐं मसलन हुन जी सूरत इहा बि थी सघे थी त ॾींहं जो कमु न कनि, राति जो कमु कनि, ॾींहं जो आरामु कनि। इहा बि हिकिड़ी सूरत आहे। त ॻाल्हि आहे अहमियत जी, जेकॾहिं उनखे अहमियत बि त अल्लाह ताला असांजे लाइ आसानी कंदो। बाक़ी इहो चवणु त सिर्फ़ु जेको आहे ॾुखियो कमु आहे ऐं असां ड्यूटियुनि वारा माण्हू आहियूं, उन जे लाइ रोज़े खे छॾणु, उन जी शरीयत में का गुंजाइश कोन थी मिले। लिहाज़ा इंसानु सभ खां पहिरीं अल्लाह खां सचो थिए ऐं अहिड़े तरीक़े सां कोशिशि करे रमज़ान जी अहमियत खे सम्झे ऐं पंहिंजी पहिरीं तयारी करे। असां ॾिसो ॾुखे वक़्त जे लाइ तयारी कयूं था न, बीमारी सीमारी जे लाइ पैसो बचाए रखूं था, त रमज़ान जे लाइ बि असांखे कोशिशि करणु खपे त असां तयारी कयूं। ऐं सलफ़ इबादत जे लाइ फ़ारिग़ थी वेंदा, हिन महीने खे इबादत जो महीनो चवंदा हुआ, पंहिंजा ॿिया कम छॾे ॾींदा हुआ। त लिहाज़ा ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे जो असां माह रमज़ान जी अहमियत खे सम्झूं ऐं पहिरियां ज़हन ठाहियूं त असां ॾिसंदासीं त अल्लाह ताला असांजे लाइ आसानी कंदो ऐं अहिड़े नमूने अल्लाह जो इहो फ़र्ज़ु असां अदा करे छॾींदासीं। जज़ाकल्लाह वासम जज़ा बारकल्लाह फ़ीक। अॻियूं सवाल हाफ़िज़ शबीर जमाली साहब खां कुनरी खां मोहम्मद यासीन समू साहब कनि था सदक़तुल फ़ितर यानी फ़ितरे जे हवाले सां, त फ़ितरो कंहिं ते वाजिबु आहे? फ़ितरो हर मुसलमान ते वाजिबु आहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि हिकिड़ो पूरो बाब फ़र्ज़ सदक़तुल फ़ितर, और में सन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा फरमाइनि था फ़र्ज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कातुल फ़ित्र अलल अब्दि वल हुर्र
पाण करीम सलाम जन अल्लाह जे रसूल सल्लम ज़कात सदक़े फ़ितर खे मुसलमाननि जे मथां फ़र्ज़ु करार ॾिनो, ग़ुलाम ते, आज़ाद ते, नंढे ते, वॾे ते, मर्द ते, औरत ते, सभिनी ते जेको सदक़े फ़ितर नबी करीम सलाम जन लागू कई आहे। ईअं सम्झो त सदक़े फ़ितर हर मुसलमान जे मथां लाज़िम आहे। सिर्फ़ु उन मां 2 माण्हू हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके आज़ादु आहिनि, जिन में हिकिड़ो माण्हू त उहो जंहिं माण्हू वटि ॾियण जी सघ सलाहियत ई कान्हे, ईअं खणी चवनि वटि का बि शइ कान्हे का। इमाम इब्नुल मुनसिर रहमहुल्लाह किताबुल इजमा में किताब ज़कात में इन शइ जे मथां इजमा नक़ल कयो आहे, जंहिं माण्हू वटि का बि शइ कान्हे का त अहिड़े माण्हू त सदक़े फ़ितर कोन्हे को। जंहिं हिकिड़ो ॿियो माण्हू आहे उहो मूं इन करे ज़िक्र कयो जो बाद फतावा में उहा शइ मूं पढ़ी त मूं सम्झो त उन शइ जी बि तव्हांजे साम्हूं वज़ाहत कयां। बाज़ फतावा जे कुतुब में इहो बि लिखियलु आहे त पेट वारे ॿार ते बि सदक़े फ़ितर आहे, पर यादि रहे त इहा ग़लति ॻाल्हि आहे, इन मामले में का बि मज़बूत दलील कान्हे का। इन बारे में जेका रिवायत ज़िक्र कई वञे थी गैर साबित आहे। मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि हिकिड़ो बाब आहे, बाब सदक़तिल फ़ितर अम्मा फ़िल बतन। उन में रिवायत आहे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पेट वारे ॿार जो बि जेको सो सदक़े फ़ितर ॾींदा हुआ, पर इहा रिवायत सही साबित कान्हे का। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां जेके नक़ल कंदा बकर बिन अब्दुल्ला अल मुज़नी, इन्हनि जी सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मुलाक़ात साबित कान्हे का। त यानी कि हिकिड़ो इंतिहाई मिसकीन जे वटि का बि शइ कान्हे का, उन ते सदक़े फ़ितर वाजिबु कोन्हे को। या जेका ॻाल्हि कई न थी त पेट वारो ॿारु, उन ते बि लिहाज़ा कान्हे का। बाक़ी इन खां हटी करे हर मुसलमान ते नंढो आहे, वॾो आहे, मर्द आहे, औरत आहे, ग़ुलाम आहे, आज़ाद आहे, सभिनी ते सदक़े फ़ितर जेको सो लाज़िम आहे। नबी करीम सल्लल्लाहु खां सरीह इहे हकामात असांजे साम्हूं कुतुब हदीस में मौजूदु आहिनि। अच्छा शेख, फ़ितरो अदा करण जो सही वक़्तु छा आहे, कॾहिं फ़ितरो ॾियणु खपे? सही तरीन वक़्तु आहे ईद वारे ॾींहुं सूरज जे तुलू खां वठी करे ईद निमाज़ ॾांहुं निकिरण खां अॻु, इन जे विच जे दौरानीअ में। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि बाब फ़र्ज़ सदक़तिल फ़ितर जे अंदरि इहा बि हदीस मौजूदु आहे त नबी करीम सलाम जन हुकम ॾिनो त इहो सदक़े फ़ितर अदा कयो वञे नमाज़ ॾांहुं निकिरण खां अॻु में, यानी कि इन ॾींहुं माण्हू ॾे पर नमाज़ जे निकिरण खां अॻु में माण्हू जेको सो अदा करे वठे। ऐं वरी कुतुब हदीस में इहा वज़ाहत आहे, सुनो बि दाऊद जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कंदा बाब ज़कातिल फ़ितर। उते हदीस आहे त पाण करीम सल्लल्लाहु फरमाइनि था मन अदाहा क़बल सलाते फ़हिय ज़कातुम मक़बूल। जंहिं माण्हू नमाज़ खां अॻु में फ़ितरो अदा कयो त उन माण्हू जो अदा थी वियो। ऐं पाण फरमाया जंहिं माण्हू नमाज़ खां अॻु में अदा न कयो ऐं नमाज़ खां पोइ जेकॾहिं ॾिए थो फ़हिय सदक़तुम मिन सदक़ात, पोइ हिकिड़ो आम सदक़नि मंझां सदको आहे, पोइ हिन जे तरफ़ां सम्झो सदक़े फ़ितर अदा कोन्ह थी। त इन हदीस जी रोशनी में बहितर तरीक़ो इहो आहे त माण्हू ईद वारे ॾींहुं सूरज जे तुलू थियण खां वठी करे नमाज़ ॾांहुं निकिरण वारो टाइम जेको विच वारो आहे, इन टाइम ते ॾेई वठे। जेकॾहिं इन खां अञा अॻु में ॾियणु चाहे थो त ईअं सम्झो त जीअं चंड ज़ाहिर थियो आहे ईद जो, उन खां वठी करे ईद नमाज़ ॾांहुं निकिरणु, इन टाइम जे विच में ॾेई वठे। हिकिड़ो माण्हू अञा बि जेकर जल्दी करणु चाहे थो त इन मामले में वधि खां वधि एतिरी वज़ाहत मिले थी त ईद खां 1 या 2 ॾींहं अॻु में माण्हू ॾेई सघे थो। उन रिवायत जे इस्तदलाल ते बि बाज़ अहले इल्म जा एतिराज़ात आहिनि, पर जेकॾहिं केरु वधि खां वधि गुंजाइश कढे तॾहिं बि एतिरी गुंजाइश मौजूदु आहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि बाबु सदक़तिल फ़ितर अलल हुर्र वल ममलूक, उन में हदीस मौजूदु आहे त सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ईद खां 1-2 ॾींहं अॻु में सदक़े फ़ितर जेको सो अदा करे छॾींदा। बल्कि मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कंदा बाब ताजील सदक़तिल फ़ितर। उते सन अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला जिन जे बारे में इहो बि मौजूदु आहे भला युरा बिज़ालिक बअसन, उहे इन शइ में को ऐब कोन सम्झंदा त जेकॾहिं को माण्हू जल्द खां जल्द ॾियणु चाहे थो तॾहिं बि ईद खां 1-2 ॾींहं अॻु में, बल्कि बहितर तरीक़ो इहो ई आहे त चंड नज़र अचण खां बाद में, जीअं ईद जो चंड नज़र अचे पोइ माण्हू ॾे, उन खां बि बहितर इहो आहे त ईद वारे ॾींहुं सुबुह जे टाइम ते सूरज जे तुलू थियण खां वठी करे ईद नमाज़ जेको निकिरण जो टाइम आहे, इन विच वारे टाइम जेको सो ॾेई वठे। अच्छा, इन खां अॻु में जेकॾहिं को ॾियणु चाहे थो रमज़ान मुबारक खां अॻु में या रमज़ान जे शुरू में, ऐं उनजी नियत ई आहे त हीअ जेको सो रोज़ा वग़ैरह सही रखी सघनि या ईद वग़ैरह सही करे सघनि, त रमज़ान मुबारक जे महीने जे शुरू थियण वक़्तु या उन खां अॻु में उनजो छा हुकुम आहे? इन मामले में 3 नंढियूं गुज़ारिशूं कंदो न। पहिरीं गुज़ारिश जी आहे जेको माण्हू हींअर सोच रखे थो त रमज़ान खां अॻु में ॾिजे या रमज़ान जे शुरू में ॾिजे, उन खां सुवाल इहो था कयूं त हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम, सूरह तौबा जी जेके आख़िरी आयात आहिनि, उम्मत ते सभ खां वॾा शफ़ीक़ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हनि त कॾहिं इहा शइ कोन सोची,
छा जेको माण्हू इहा शइ सोचे थो उन खां 2 मिंट जे लाइ पुछूं था त छा तुंहिंजी दिलि अलाह जे प्यारे पैगंबर सलात इस्लाम खां बि वधीक नरम आहे? कतन तौर ते न। त जेका शइ नबी करीम सलात इस्लाम जे नाहे सोची इन उज़ुर खे माक़ूल कोन्हे ॼातो त आम मुस्लमान खे खपे त अहिड़ी ॻाल्हि करे न सोचे, हुनजी सोच इहा हुजे त मूंखे नबी करीम सलात इस्लाम जन जे अंदाज़ खे अख़्तियार करिणो आहे। ऐं इन खां पोइ ॿी ॻाल्हि ॾिसो न, रमज़ान जे इब्तिदा में या रमज़ान खां अॻु में इन जे करे बि सदके फ़ितर ॾियणु ग़लति थिए, छो त सदके फ़ितर जी अदायगी जे असबाब मां हिकिड़ो सबबु इहो बि ॾसियो वियो आहे त माण्हू जे रोज़े में जेके कमियूं कोताहियूं थियूं हुजनि न, अल्लाह ताला सदके फ़ितर जे करे हुनखे माफ़ु कंदो। हदीस किताब सुनबी दाऊद जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि बाब ज़कात फ़ितर में हदीस मौजूदु आहे त नबी करीम सलात इस्लाम जेके सदके फ़ितर जा असबाब ॾसिया थी छो थो ॾिनो वञे, पाण फर्म इन जे करे जो तहरतुल लिस्साइम मिन अल-लग़्व वर-रफ़स, त हिकिड़े माण्हू खां रोज़े जे दौरान के कमियूं कोताहियूं थियूं हाणे उन जे तरफ़ां बतौर कफ़ारे जे हुनखां सदके फ़ितर वरितो थो वञे। हाणे हीअ शइ सदके फ़ितर आहे रोज़नि में जेका कमी कोताही थी माण्हू बद में ॾे त अल्लाह पाक इहा कमी कोताही माफ़ु कंदो। हिकिड़ो माण्हू इहो उन रोज़नि खां अॻे ॾेई थो छॾे त इहो बि तव्हां गौर कंदो त इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे। ऐं इन खां पोइ टी शइ ॾिसो त दीन रुॻो अमल कोन रखिया आहिनि, अमलनि जा औकात मुक़ररु कया आहिनि। हज जो टाइम मुक़ररु आहे, रोज़नि जो टाइम मुक़ररु आहे, सहरी जो टाइम मुक़ररु आहे, इफ़्तारी जो टाइम मुक़ररु आहे, बल्कि क़रीब क़रीब हर अमल जो टाइम मुक़ररु आहे। त अहिड़े तरीक़े सां उन ई शरीयत जिन हेतिरे सारे अमाल जा औकात मुक़ररु कया आहिनि, उन ई शरीयत सदके फ़ितर जो बि वक़्तु मुक़ररु कयो आहे। मुसलमान खे खपे त अलाह जी शरीयत जे अॻियां मर्ज़ी ऐं मनमानी जे बजाए जेकी शरीयत में तालीम मिली आहे उन वक़्त खे अख़्तियार करे। त सभिनी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो आहे त रमज़ान जे शुरूआति में या रमज़ान खां अॻु में सदके फ़ितर ॾियणु बिल्कुलु ग़लति थिए। को माण्हू ॾिए थो त इन मामलात ते गौर करे, यकीननि जेकॾहिं हुनजी ज़मीर हूंदो त इन ॻाल्हियुनि ते गौर करे पंहिंजो पाण खे पाबंद रखंदो। जेको नथो करे ख़ुदि सोचे वठे तूं कंहिंजी मुखालिफ़त थो करे, मौलवी जी मुखालिफ़त आहे कान का, हीअ सभु मुखालिफ़तूं करे थो नबी करीम सलात इस्लाम जिन जूं, त ॼाणे वठे त अल्लाह जे प्यारे हबीब सलात इस्लाम जी मुखालिफ़त करे कॾहिं बि हुनखे फ़ाइदो कोन्ह थींदो। अल्लाह पाक मान न रखे। जज़ाकल्लाह वासन जज़ा बारकल्लाह फ़ीक। शेख अॻियूं सवाल हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां आहे। ख़ैरपुर खां हाफ़िज़ इम्तियाज़ अली सहतो साहब सवाल कंदा एतिकाफ़ जे हवाले सां त एतिकाफ़ लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं शर्त आहिनि? इन में सभ खां पहिरीं शर्त ते आहे त एतिकाफ़ मस्जिद में थींदो। अल्लाह ताला सूरह बकरा जी आयत नंबर 187 में इरशाद फरमाए व अंतुम आकिफ़ून फ़िल मसाजिद, त तव्हां एतिकाफ़ में हूंदा आहियो जॾहिं मस्जिद में। हिकिड़ो इशारो आहे त एतिकाफ़ मस्जिद में ई थींदो आहे। तफ़सीर कुर्तुबी जे अंदरि इमाम कुर्तुबी रहमहुल्लाह इन आयत जी तफ़सीर में फ़रमाइनि था त इन शइ ते इजमा आहे त एतिकाफ़ मस्जिद में ई थींदो। इमाम इब्न कुदामा अल मुग़नी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में लुज़ूमिल मस्जिद जी बहस में लिखनि था वला नअलम फ़ीहि इख़्तिलाफ़, मूंखे हिन में को बि इख़्तिलाफ़ जेको सो नज़र नथो अचे। त माना सम्झो त क़ुरान हकीम जी आयत या इहे जेके सलफ़ जा अक़वाल आहिनि इहे इन शइ जी दलालत कनि था त एतिकाफ़ जे लाइ सभ खां पहिरीं शर्त आहे त मस्जिद में थींदो। ऐं उन खां पोइ ॿी शर्त इहा आहे त मस्जिद खां ॿाहिरि न आहे निकिरणो बग़ैर की मजबूरी। हिकिड़ो माण्हू फिरंदो रहे घुमंदो रहे हर ख़ुशी गमी में ऐं उहो चए त मुंहिंजो एतिकाफ़ आहे, न। ॿी शइ इहा आहे त एतिकाफ़ जे लाइ शर्त आहे त उहो माण्हू मस्जिद में ई रहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो ला यदखुलु बैतन इल्ला लि हाजतिन। उन में हदीस आंदी अथऊं त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा पाण करीम सलात इस्लाम जन जे बारे में नक़ल कनि थियूं त पाण करीम सलात इस्लाम इंतिहाई वॾी के मजबूरी खां सवाइ मस्जिद मां न निकिरंदा एतिकाफ़ जे दौरान। बल्कि तव्हांखे ॿुधायां त इन मामले में कुझु सरीह रिवायतूं बि आहिनि जेके सम्झो त मरीज़ जी इयादत खां, जनाज़े में शिरकत खां, जेको सो एतिकाफ़ जे दौरान निकिरण खां मुमानित जो दलील आहिनि। पर आउं उन्हनि खे इन करे हज़फ़ कंदो थो वञा जो बाज़ ज़ाल इल्म उन्हनि जी इस्नादी हैसियत ते जेको सो बहस कई आहे। त ॿी शर्त इहा आहे त एतिकाफ़ जे दौरान बग़ैर के मजबूरी जे मस्जिद खां निकिरणो कोन्हे को। ऐं टी शइ एतिकाफ़ जी आहे जेकॾहिं एतिकाफ़ रमज़ान में कयो वञे थो त रमज़ान जो रोज़ो सेहतमंद आहे, सभु शइ आहे, त उन जे लाइ रोज़ो ज़रूरी आहे। इमाम बहकी रहमहुल्लाह अस्सुनन अल कुबरा में किताब सौम में हिकिड़ो बाब क़ाइमु कयो अल मोतक़िफ़ो यसूम। उते सन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा दीगर सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ऐं ताबी निज़ाम रहमहुल्लाह उन्हनि खां अहिड़े क़िस्म जा आसार नक़ल कनि था जेके इन शइ ते दलालत कनि था त रमज़ान जे अंदरि इंसानु जेकॾहिं एतिकाफ़ करे थो त उनखे रोज़े जी पाबंदी करणी पवंदी। अच्छा, इन खां पोइ चौथी ॻाल्हि इहा आहे एतिकाफ़ जे शराइत में हिकिड़ी शर्त इहा बि आहे माण्हू ॼाणे वठे त एतिकाफ़ जे अंदरि घरवारी सां हमबिस्तरी हराम आहे। इन ते इमाम इब्नुल मुंज़िर रहमहुल्लाह किताबुल इजमा में
इजमा नकल कयो आहे। अच्छा, हीअ त 4 शर्तूं आम आहिनि। इन खां 2 शर्तूं हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके सम्झो त औरतुनि सां तालुक़ु रखनि थियूं। उन में हिकिड़ी शर्त इहा आहे त औरत जेकॾहिं हाइज़ आहे या उनजी डिलीवरी थी आहे त अहिड़ी हालत में औरत एतिकाफ़ में कांदी वेही सघे। हदीस किताब सुनबी दाऊद जे अंदरि किताब तहारा जे अंदरि इमाम सबाब क़ाइमु कयो बाबुन फिल जुनुब, उते हदीस मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त आऊं हाइज़ा औरत जे लाइ या जुनुबी मर्द जे लाइ मस्जिद खे जाइज़ करार हलाल करार जेको सो कोन थो ॾियां। त माना औरत लाइ हिकिड़ो इहा बि शइ प्लस में आहे त जेकॾहिं हिकिड़ी औरत जी माहवारी आहे त उन जे लाइ सम्झो त इहा शइ आहे उहा नथी वेही सघे एतिकाफ़ में, उन जो पाक हुजणु शर्त आहे एतिकाफ़ जे शराइत मञा। या ॿी बि हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं औरत आहे एतिकाफ़ में वेहे थी त उन जे लाइ उन जे मर्द खां इजाज़त या उन जो रज़ामंदो ज़रूरी आहे। त सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में बाबुल एतिकाफ़ फ़ी शव्वाल में तव्हांखे हदीस मुबारक मिलंदी त सईद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जन एतिकाफ़ जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इजाज़त वरिती आहे। माने ईअं सम्झो त 4 शराइत ई आम आहिनि ऐं उन में प्लस में 2 हींअर जेके शर्तूं ॾिसियूं त हीअ औरतुनि जे लाइ ज़रूरी आहिनि, उहो कोशिशि करे उन्हनि खे इतिमाम करणु घुरिजे। ऐं गॾो गॾु सम्झां थो त मौक़े ऐं मुआशिरे जे हिसाब सां इन शइ जी वज़ाहत कंदो हलां त असांजी सिंध में सम्झो जहालत न बल्कि चोटी जी जहालत आहे। कई असीं ॻोठनि में वञूं था, इलाइक़नि में वञूं था त अहिड़ियूं पंहिंजे तरफ़ां हथ घड़ियूं शर्तूं आहिनि जिन खे शरीयत शराइत करार ई कोन्हे ॾिनो, पर पोइ बि माण्हू इन शयुनि खे एतिकाफ़ जी शर्त सम्झंदा। बल्कि आउं तव्हांखे ॿुधायां त हता के ख़ुतबा मुबल्लिगीन वाइज़ीन स्पीकरनि ते जुमे जे ख़ुतबात में चवंदा त हीअ बि शर्तूं आहिनि, हालांकि उहा का शर्त कान्हे का। हाणे इन मामले में असांजे सिंध में ॻोठड़नि में शहरनि जे अंदरि बि जेकर तव्हां अंदरूनी सिंध वञो इहा हिकिड़ी सोच वेठल आहे त एतिकाफ़ जे लाइ शर्त आहे त एतिकाफ़ में विंझणो न आहे, कंगो न आहे ॾियणो, साफ़ सुथिरो न आहे रहणो। हालांकि केॾी वॾी जहालत आहे, इहा शर्त शरीयत किथे लागू कई आहे। बल्कि इन जे बरक्स सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ जे अंदरि इमाम साहिब जेको बाब क़ाइमु कयो ला यदखुलु बैतन इल्ला लिहाजतिन, उन में हदीसूं आंदियूं हरमाशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन एतिकाफ़ में हूंदा हुआ ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथे मुबारक खे धोईंदी हुयमि ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथे खे कंघी कंदी हुयमि। त इहा हिकिड़ी जहालत आहे, हिकु शरई शर्त कान्हे का। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन एतिकाफ़ जे दौरान कंगो ॾिनो आहे, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम गुस्ल कयो आहे, मथो वग़ैरह धोतो आहे। या असांजे सिंध में हिकिड़ी इहा बि सम्झो जहालत ते मबनी हिकिड़ी एतिकाफ़ जे लाइ शर्त मड़ी वई आहे त चयो वञे थो त एतिकाफ़ वारो माण्हू एतिकाफ़ जे इन परदे खां ॿाहिरि निकिरे त उनजो चहिरो ढकियलु हुजे। ऐं तव्हां ॿुधायो त वञणु थिए थो अंदरूनी सिंध अहिड़ा बि मूं इलाइक़ा ॾिठा जिते एतिकाफ़ मां को जेकॾहिं बुज़ुर्ग एतिकाफ़ वारी जाइ तां निकिरे थो उनजो मुंहुं ढकियलु आहे, हिकिड़ी अखि ज़ाहिर आहे, इहा सोच आहे त एतिकाफ़ जे दौरान मुंहुं ढकणो आहे। त इन इहा शरीयत किथे लागू कई आहे शर्त। बल्कि सिलसिलतु ज़ईफ़ा जे अंदरि शेख नासिरुद्दीन अलबानी रहमहुल्लाह इन बारे में हिकिड़ी रिवायत ज़िक्र करे इन पासे मुतवजह कनि था त इहा रिवायत ज़ईफ़ आहे। अल्लामा सयूती रहमहुल्लाह पंहिंजे कंहिं किताब में हिकिड़ी रिवायत आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हू एतिकाफ़ में जिन महिल हूंदो आहे ऐं एतिकाफ़ वारी जाइ खां ॿाहिरि निकिरे थो उनखे खपे त सिर झुकाए करे निकिरे ऐं पंहिंजो मुंहुं ॼण ढके वग़ैरह निकिरे। त शेख नासिरुद्दीन अलबानी रहमहुल्लाह फरमाईंदे आहे हदीस मौज़ू आहे, मन घड़त आहे। हिन रावियान में हिकिड़ो रावी आहे अंबसा बिन अब्दुर्रहमान मुहद्दिसीन उम्मत ने ते वरी सख़्तु जरा कई आहे त जहालत जे बुनियाद ते जेका इहा शर्त लागू कई वञे थी एतिकाफ़ जे लाइ त माण्हू एतिकाफ़ में मुंहुं ढके करे हले, सरासर जहालत आहे। या असांजे सिंध में इहा बि शइ अथव, मूं ख़ुदि पंहिंजे सम्झो इहा अखियूं ॾिठी आहे, काफ़ी माण्हू एतिकाफ़ में वेहण खां पोइ इहा शर्त पाण ते लागू था कनि एतिकाफ़ जे दौरान ॻाल्हाइणो न आहे, अंगूरियुनि सां इशारो करिणो आहे, इशारो कंदा हीअ शइ खणी अचो, हीअ शइ रखे अचो, इशारो कंदा, समूरी सरासर जहालत आहे। एतिकाफ़ जे दौरान अहिड़ी शरीयत का बि शर्त लागू कोन्हे की, बल्कि ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां एतिकाफ़ जे दौरान ॻाल्हाइणु गुफ़्तगू कचहरी सभु शइ साबित आहे। सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो हल यख़रुजुल मोतकिफ़, उन में हदीस आंदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एतिकाफ़ जे दौरान घर वारनि सां बि गुफ़्तगू कई आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एतिकाफ़ जे दौरान पंहिंजे सहाबाए किराम सां बि गुफ़्तगू कई आहे। उमूमी तौर ते त पाण करीम ख़ुतबात ॾिना आहिनि, दरस ॾिना आहिनि। त इहे जेके तव्हांखे आख़िर में 3 ॻाल्हियूं ॾसियुमि त इन मामले में बि असांजे सिंधी अवाम खे हिन पासे मुतवजह करणु घुरिजे त हीअ सरासर जहालत आहे। एतिकाफ़ जे लाइ शरीयत ने 3 शर्तनि मञा का बि शर्त कान्हे मड़ी। बाक़ी जेके शुरू में मूं तव्हांखे 6 शराइत ॾसियूं आहिनि, कोशिशि करे इन शयुनि जो एहतमाम कयो वञे। अलाह पाक असां सभिनी खे इन शराइतनि खे अख़्तियार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शेख साहब तव्हां विच में ॻाल्हि कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में औरतूं एतिकाफ़ वेंदियूं हुयूं,
त छा औरत एतकाफ़ पंहिंजे घर में वेंदी या मस्जिद में वेंदी? मस्जिद में वेंदी। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहब बाब क़याम जेको कयो न बाब एतिकाफ़ निसा, औरतुनि जे एतिकाफ़ जो बयानु। तव्हां हेठि पढ़ी ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं अज़वाज मुतहरात रज़ी अल्लाह ताला अन्हुन या सहाबियात रज़ी अल्लाह ताला अन्हुन, उन सभिनी एतिकाफ़ मस्जिद में कया आहिनि। असांजे माशरे में ॼाणी वाणी करे, हालांकि हीअ हक़ीक़तूं एॾियूं चिटियूं आहिनि जो आम खां आम माण्हू बि सम्झी सघे थो। काफ़ी माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि त असीं पंहिंजे घर में करे असांजूं औरतूं घरनि में कंदियूं या औरतूं पाण चवंदियूं असीं घर में कंदासीं, छो चवंदियूं असीं पाकबाज़ आहियूं, मस्जिद में वेंदे भलो नथो लॻे। उन्हनि खे सोचणु घुरिजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खां वधीक पाकबाज़ केरु आहे? जंहिं घराणे जे पाक हुजण जो तस्करो अल्लाह ताला पाण कयो आहे, त इहो त को उज़ुर माक़ूल कोन्हे को। या वरी काफ़ी औरतुनि जी जेको सो इहा सोच हूंदी आहे त एतिकाफ़ असीं इन जे करे घर कयूं त असांजो घर बि बहितर आहे। ऐं हुन खां पुछां थो त छा अलाह जे रसूल जो को घर घटि हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं घर जा आदाब अल्लाह क़ुर में ॾसिया न, बल्कि क़ुर जी हिकिड़ी सूरत जो नालो रखी जंहिं हुजरात। हाणे हुजरात जी छा आहे माना? त हुजरा उहो कंहिंजा हुजरा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हुजरा। अगरि अहिड़े मुक़दस हुजरनि में बि एतिकाफ़ नथो थी सघे, अहिड़ियूं पाकबाज़ औरतूं बि घरनि में एतिकाफ़ नथियूं करे सघनि, त अॼु जूं औरतूं ख़ामखा जा इहे पंहिंजे तरफ़ां ई सम्झो त बेहैसियत उज़ुर वज़ह करे पंहिंजो पाण खे त मुतमइन करे सघनि थियूं। अलाह जी शरीयत में जेकॾहिं इन शइ जी गुंजाइश हुजे हा, सभ खां वधीक बापरदा पाक दामन इज़त महाब जो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं घरवारियूं हुयूं, अज़वाज मुतहरात हुयूं, उहे पंहिंजे घरनि में जेको सो एतिकाफ़ कंदियूं। असुल हक़ीक़त ही अथव, इन मामले जी खोजना तमामु घटि माण्हू था कनि त इहे फ़तवाऊं ॿुधण लाइ छो थियूं मिलनि। हक़ीक़त ही अथव त इहे फ़तवाऊं सिर्फ़ु इन जे करे जो 11 महीना असांजा मौलवी फ़तवा था ॾियनि त औरत मस्जिद में वञे ई न। उन्हनि जूं फ़तवाऊं आहिनि, किताबनि में लिखियूं पियूं आहिनि, मेंबरनि ते चवनि पिया। हाणे 12 महीने हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त एतिकाफ़ हाणे कीअं चवनि 11 महीना जेके झलंदा माण्हुनि खे त मस्जिद में वञिणो ई न आहे, 12 महीने में कीअं चवनि त तव्हां मस्जिद में हलिया वञो। पोइ हुननि मजबूर थी करे इहा फ़तवा ॾिनी बाबा हाणे एतिकाफ़ तव्हांजो घर में बि थी सघे थो। त समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो, अगरि जी शायदि मूं शुरू में बि कंहिं सुवाल जे जवाब में हीअ ॻाल्हि तव्हांजे साम्हूं दोहिराई हुई, को माण्हू अगरि दीन खे पंहिंजी मर्ज़ी थो सम्झे, पंहिंजे मौलवी जी मर्ज़ी थो सम्झे, मुफ़्ती जी मर्ज़ी थो सम्झे, पोइ त उन लाइ मैदान खुलियल आहे, जीअं वणेसि करे। बाक़ी जेको माण्हू अल्लाह जे दीन खे अल्लाह जी अमानत थो सम्झे, मुनज़्ज़ल मिन अल्लाह थो सम्झे, ऐं शरीयत खे पंहिंजी मर्ज़ी ऐं मनमानी जे पोयां नथो हलाए, बल्कि पंहिंजी मर्ज़ी ऐं मनमानी खे शरीयत जे पुठियां थो हलाए, त अहिड़नि माण्हुनि खे यादि रखी छॾणु घुरिजे नबी करीम इस्लाम जे ज़माने में, सहाबा जे ज़माने में, ताबईन जे ज़माने में, इन 3 मुक़दस ज़माननि मां कंहिं ज़माने में को तसव्वुर बि कोन्हे त का औरत घर में एतिकाफ़ कंदी आहे। इहो मामिलो सरासर ग़लति आहे। त इन मामले खां जेके औरतूं आहिनि इबादत करणु चाहिनि थियूं त उन तरीक़े सां कनि जेको शरीयत सेखारियो आहे, उहो इहो ई तरीक़ो आहे त औरतुनि खे खपे अगरि एतिकाफ़ कनि थियूं त मस्जिद में ई कनि। अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शेख, एतिकाफ़ जे हवाले सां आख़िरी अर्ज़ु आहे त एतिकाफ़ जेकॾहिं को शख़्स वेहणु चाहे थो त उहो कॾहिं वेहे, ख़ासि करे जेकर रमज़ान मुबारक जे आख़िरी अशर में वेहे थो त कहिड़ी तारीख़ खां पंहिंजो एतिकाफ़ शुरू करे? असल में एतिकाफ़ जे मक़ासिद में जहाँ हिकिड़ो अज़ीम मक़सदु आहे लैलतुल क़दर खे हासिलु करणु, जो लैलतुल क़दर खे ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां जेको सो बहितर चयो वियो आहे। त माण्हू खे खपे त जीअं मग़रिब थिए थी 20 तारीख़ जी शाम जो, त मग़रिब जी नमाज़ से मस्जिद में पहुची वञे, तॾहिं ऐं मुमकिन आहे त 21 जी तारीख़ लैलतुल क़दर हुजे। त बाक़ी उन खां पोइ एतिकाफ़ में इन टाइम वेही वञे, वेहण खां पोइ एतिकाफ़ वारी जेका जाइ आहे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में सही बुखारी में किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब हिकिड़ो पूरो बाब क़याम कयो आहे, बाबुल अख़बियत फ़िल मस्जिद, त मस्जिद में खीमा लॻाइण जो बयानु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिकाफ़ जे लाइ ख़ुदि पर्दा लॻाया, खीमा लॻाया। त अल्हम्दुलिल्लाह ताला अॼु बि असांजे मुआशिरे में उहा शइ मौजूदु आहे, जो सम्झो त एतिकाफ़ जे लाइ पर्दा वग़ैरह लॻाया वञनि था। त उन एतिकाफ़ वारी असल जाइ ते जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तइलीम आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21 जी राति फजर जी नमाज़ पढ़ी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिकाफ़ वारी जाइ ते पहुचंदा, उन में दाख़िल थींदा। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब जेको बाब क़याम कयो न अल एतिकाफ़ु फ़ी शव्वाल, उन में हदीस मुबारक मौजूदु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 21 जी राति फजर जी नमाज़ खां बाद में इन एतिकाफ़ वारी जेका मख़सूस जाइ हूंदी हुई, उन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको सो दाख़िल थींदा। त सुन्नत तरीक़ो इहो ई आहे त 21 जी शाम खां ई माण्हू मस्जिद खे टाइम ॾे। बाक़ी मख़सूस जेका एतिकाफ़ वारी जाइ आहे, उन में 21 तारीख़ जी फजर नमाज़ पढ़ी
उन जाइ खे इख़्तियार करे त इंशाअल्लाह हे समूरियूं अदाऊं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे एन मुताबिक़ जज़ाकल्लाह वासुल जज़ा बारकल्लाह फ़ीक। मुअज़्ज़िज़ नाज़रीन इकराम, इन ते अॼोको असांजो प्रोग्राम जेको अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर जे तरफ़ खां रमज़ान वेबिनार जे हवाले सां मुख़्तलिफ़ सवालात जे जवाबात जे हवाले सां रखियो वियो, इहो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। सभ खां पहिरीं असीं अलाह जो शुक्र अदा करियूं था जो अलाह तबारक व तआला असांखे इन हवाले सां तौफ़ीक़ अदा फ़रमाई। उन खां पोइ असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे उलमा इकराम जा जिन टाइम कढी करे असांजी रहनुमाई कई ऐं तव्हांजे सवालात जा जवाबात तव्हांजे साम्हूं पेश कया विया। अलाह तबारक व तआला उन्हनि असांजे उलमा इकराम जो इहे महिनतूं कोशिशूं काविशूं पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल मंज़ूर फ़रमाए। ऐं इन हवाले सां जेके बि असांजे इदारे तरफ़ां प्रोग्राम थियनि था सिंधी ज़बान जे अंदरि असांजो पंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे, फेसबुक ते बि सिंध इस्लाम फोर्ट नाले सां, सिंध इस्लाम फोर्ट नाले सां तव्हां उन खे सब्सक्राइब कजो ऐं तव्हां उन खे शेयर बि कंदा रहिजो। यूट्यूब ते बि चैनल मौजूदु आहे, अहिड़ी तरह सां फेसबुक ते पेज मौजूदु आहे, तव्हां पाण बि उन खे ॿुधो ऐं ॿियनि दोस्तनि ते पहुचायो। मुमकिन आहे असांजी हिकिड़ी शइ जेका शेयर कयल आहे हज़ारनि माण्हुनि ते पहुची कंहिं माण्हू जी हिदायत जो ज़रियो बणिजे। इहो असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जे हवाले सां सभ खां बहितरीनु कमु आहे। इन ई ते तव्हां खां अॼु वठंदासीं इजाज़त। इंशाअल्लाह वरी रही ज़िंदगी त कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं हाज़िर थीबो। अलाह तबारक तआला असां सभिनी जो हिते विहण ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो टाइम करणु क़बूल मंज़ूर फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।